अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बेतमादी रिथ के हवाले से स्पेशल ट्रांसमिशन में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, अॼो के स्पेशल ट्रांसमिशन में ॻाल्हि कंदासीं बेतमादी रिथ के हवाले से क़ौमी असम्बली के अॼो के इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ तरफां वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी की रिथ पेश कई वई। 31 मार्च ते इजलास में इन ते वोटिंग थींदी। आइनी तरह 7 ॾींहंनि अंदरि इन ते स्पीकर वोटिंग कराइण जो पाबंद आहे। इन खां पोइ कुझु कलाकनि में अहम डेवलपमेंट्स थियूं आहिनि। हुकूमत पारां इत्तेहादियुनि सां राब्ता तेज़ बिल्कुलु कया विया आहिनि। इन हवाले सां जेकॾहिं क़ाफ़ लीग जे हवाले सां ॻाल्हि कजे त चौधरी परवेज़ इलाही सां वज़ीर आज़म की मुलाक़ात थी। वज़ीर आला पंजाब उस्मान बोज़दार जी जिते इस्तीफ़ा जूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं त उते चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब की वॾी वज़ारत ॾियण जो पिणु फ़ैसिलो कयो आहे। इन हवाले सां काफ़ लीग में इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं पिणु साम्हूं अची रहियूं आहिनि। ॿिए तरफ़ MQM पाकिस्तान सां पिणु हुकूमती वफ़द अॼु मुलाक़ात कंदो ऐं चयो पियो वञे त MQM पाकिस्तान के पिणु अहम वज़ारत जी आछ कई वेंदी। जिते हुकूमत पंहिंजनि इत्तेहादियुनि खे राज़ी करण जे लाइ बेतमादी रिथ खे नाकाम करण जूं कोशिशूं करे रही आहे त उते अपोज़िशन पारां पिणु इहे ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त उन्हनि जा नंबर्स सभिनी हालतुनि जे बावजूद हिन वक्त उन्हनि जो फिगर जेको आहे सो पूरो आहे। जेकॾहिं बाप जे हवाले सां ॻाल्हि कजे त बाप जे 4 MNAs पारां अपोज़िशन जो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन खां अलावा जमहूरी वतन पार्टी पारां पिणु अपोज़िशन जो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कोशिशि कंदासीं त इन ट्रांसमिशन में अॼो की जेका डेवलपमेंट्स थियूं आहिनि ऐं अञा थियण वारियूं आहिनि उन्हनि ते पंहिंजनि महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। स्टूडियो में जिन महिमाननि अॼो की ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे तर्जुमे निगार ऐं एंकर पर्सन शकील सुमरो साहब असां सां गॾु आहिनि। शकील साहब भली कार, तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। तर्जुमे निगार ऐं एंकर पर्सन मेराज हबीब असां सां गॾु आहिनि। मेराज, तव्हांखे भली कार। शकील साहब, कीअं था ॾिसो इन सॼी डेवलपमेंट खे? गेम ख़तम थी चुकी आहे या गेम चेंज थियण वञी रही आहे? मां सम्झा थो हींअर जेके पॉलिटिकल डेवलपमेंट्स थियूं आहिनि, ख़ासि तौर ते अॼु जॾहिं शहबाज शरीफ़ 161 मेंबरनि जी सही सां करारदाद जमा कराई आहे, उन खां पोइ असां ॾिठो 2-3 कलाकनि में जेका पॉलिटिकल डेवलपमेंट थी आहे, ख़ासि तौर ते उस्मान बोज़दार जेको आहे इस्तीफ़ा पेश कई आहे। परवेज़ इलाही जेको आहे पंजाब जे वॾी वज़ारत जी आछ क़बूल करे वरिती आहे ऐं इन खां अॻु में जॉइंट अपोज़िशन सां जा काफ़ लीग सां जेके आहिनि उहे राब्ता हुया, पर हींअर जेको आहे ॻाल्हि जेका आहे बिल्कुलु साम्हूं अची वई आहे। परवेज़ इलाही जेको आहे उहो पंजाब जी वॾी वज़ारत जो उम्मीदवार आहे, छाकाणि त उस्मान बोज़दार जेका इस्तीफ़ा उहो वज़ीर आज़म खे पेश करे चुकी आहे, पेश करे चुको आहे। ॿी जेका डेवलपमेंट थी आहे उहा आहे बाप जे हवाले सां। बाप जा 5 मेंबर आहिनि। 5 मेंबरनि मां हिकिड़ो मेंबर जेको आहे, हिकिड़ी मेंबर ज़ुबैदा जलाल, उन हुकूमत सां साथ ॾियण जो ऐलान कयो आहे। 4 मेंबरनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे इस्लामाबाद में मौलाना फज़ल रहमान, आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ़ सां गॾिजी त बाप जेका आहे उहा जॉइंट अपोज़िशन जो हिसो थींदी। शाज़ैन बुगटी जमहूरी वतन पार्टी जो हिकिड़ो ई मेंबर आहे, उहो बि जॉइंट अपोज़िशन सां बीहंदो। त इहे जेकॾहिं असां हिन वक़्त ताईं जेका लेटेस्ट डेवलपमेंट थी आहे, 161 मेंबरनि में जेकॾहिं 4 मेंबर असां बाप जा शामिलु कयूं, 5 मेंबर जेके आहिनि उहे उन जा 4 मेंबर बाप जा, हिकिड़ो जमहूरी वतन जो, इहो 166 अंक थिए थो ऐं बेतमादी जी रिथ जे लाइ 172 मेंबरनि जी घुर्ज आहे। हाणे सरप्राइज़ जेको हिन वक़्तु आयो आहे जेको पंजाब जे अंदरि, उहो वाकई सरप्राइज़ आहे। काफ़ लीग जेका आहे उहा हुकूमती जेको इत्तेहाद आहे बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो आहे। हाणे सॼो मामिलो वञी बीहंदो मुतहिदा क़ौमी मूवमेंट सां। राति जेका आहे हुकूमती मेंबरनि जी मुलाक़ात आहे। ॾिसजे त उहा लेटेस्ट उहा उनखे हिकु वज़ारत वधीक वज़ारत जी आछ कई वई आहे पोर्ट एंड शिपिंग जी। त मुतहिदा क़ौमी मूवमेंट ॾिसजे त कहिड़ो फ़ैसिलो करे थी पई। उनखां पोइ आहे जहांगीर तरीन जा जेके नाराज़ मेंबर आहिनि। उन नाराज़ मेंबरनि जे लाइ दावा इहा आहे 24 मेंबर आहिनि, पर उहे 12 मेंबर आहिनि। 12 मेंबर जेकॾहिं उहे बीहनि था जॉइंट अपोज़िशन सां, पोइ नंबर ऑफ गेम में जॉइंट अपोज़िशन जो पलड़ो जेको आहे उहो भारी थी वेंदो। पर हिन वक़्तु अञा 2 ॾींहं आहिनि, सुभाणे अंगारो अरबा ख़मीस जॾहिं 31 मार्च ते इहा वोटिंग थियणी आहे ऐं मां सम्झां थो 31 मार्च ताईं कुझु बि थी सघे थो। हिन वक़्त ताईं जेका पोज़ीशन आहे, जेका PTI हिन वक़्तु तमामु राति जेके तज़ियो कयो पियो वियो त उनजो सरप्राइज़ जेको आहे उन आम जलसे में शो न कयो, पर हींअर लेटेस्ट जेका सरप्राइज़ पंजाब में ॾिनो वियो आहे उनखां बाद में नंबर ऑफ गेम जेको आहे जॉइंट अपोज़िशन जे लाइ बहरहाल हिकिड़ो चैलेंज आहे। हाणे नंबर ऑफ गेम में जेका दावा अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी कई आहे त असां वटि एक्स्ट्रा मेंबर आहिनि, उहे एक्स्ट्रा मेंबर हिननि खे 2 ॾींहंनि जे अंदरि शो करणा आहिनि। मुतहिदा क़ौमी मूवमेंट सां बि हुननि जूं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि ऐं हींअर जेको मां सम्झां थो त जॉइंट अपोज़िशन खे घणो फोकस ऐं कंसंट्रेशन उहो जहांगीर तरीन ग्रुप ते करणी पवंदी। त जहांगीर तरीन ग्रुप जा जेकॾहिं मेंबर टुटी अचनि था त पोइ सूरत हाल यकसर तब्दील थी वञे थी। जेकॾहिं जहांगीर तरीन जेको आहे हुकूमत सां जेके मामला आहिनि उहे सेटल कनि था त पोइ
पोज़ीशन क्लियर थी वेंदी पोइ सॼो जेको आहे बेतमादी रिथ जेका आहे नाकाम थी वेंदी। ॿ ॾींहं इंतिहाई अहम आहिनि, ॾिस ॿिनि ॾींहंनि में छा थो थिए। मेहराज जहांगीर तरीन जो जेके नाराज़ मेंबर आहिनि जेकॾहिं पर्ची था वनि त पोइ सूरत हाल बिल्कुलु असांखे वाज़े थींदी नज़र ईंदी, पर तरीन ग्रुप जो मेन जेको मुतालबो हो उहो बोज़दार जे इस्तीफ़ा जे हवाले सां ई हो जेको असांखे पूरो थींदे नज़र अचे थो। छा तरीन चौधरी परवेज़ राही में इहा ख़ुसूसियत चई सघे थी त उहो तरीन सभिनी ग्रुपनि खे गॾु खणी हली सघे थो? इत्तेहादी कंफ्यूज़ त शुरू खां ई रहिया, को वाज़े हुननि ऐलान हिन वक़्त ताईं बि न कयो आहे। ॾिसो सभिनि जेका सूरत हाल असांखे अॼु नज़र आई आहे ऐं ज़ाहिरा इहो इम्कान हो ऐं काल्ह बार बार जेके इत्तेहादी हुआ उहे इहो ॿुधाइनि पिया त असां फ़ैसिलो कंदासीं ऐं सुभाणे ताईं को फ़ैसिलो थी सघे थो जॾहिं जेका बेतमादी रिथ आहे उहा बाज़ाब्ता तौर ते क़ौमी असेंबली में ले थींदी ऐं अॼु उहा थी 31 मार्च ते हाणे फ़ैसिलो थियणो आहे। हिन वक़्तु सभ खां अॻु पंहिंजे नाज़रीन खे जेका क़ौमी असेंबली जी पार्टी पोज़ीशन आहे उन बाबति ॿुधाईंदा हलूं त 342 जो ऐवान आहे, हिकु मेंबर जी वफ़ात थी आहे, 341 मेंबर हिन वक़्तु क़ौमी असेंबली में मौजूदु आहिनि, जंहिंमां अपोज़िशन वटि 163 जो नंबर आहे ऐं गवर्नमेंट वटि 178 जो नंबर आहे। हीअ जेका अॼु फ़ैसिला थिया आहिनि इन खां अॻु जी सूरत हाल मां खे ॿुधायां पियो। अॼु जेको जॾहिं इजलास थियो त अपोज़िशन जा क़ौमी असेंबली में 161 मेंबर मौजूदु हुआ ऐं 2 मेंबर अपोज़िशन जा न हुआ, जंहिंमें ज़ाहिरा हिकिड़ो नाज़िम जोखियो जे क़तल केस में सिधो सो मुलविस पीपल्स पार्टी जो MNA जाम अब्दुल करीम ऐं हिकु ॿियो आज़ाद मेंबर आहे जंहिंजो तालुक़ जमायत इस्लामी सां आहे, जंहिंसां बि अपोज़िशन सां राब्ता हलनि पिया, उहो अॼु इजलास में न आयो हो। ॿिए पासे जे सूरत हाल खे नंबर गेम खे ॾिसो त उन में जॾहिं हींअर कुझु देरि अॻु बाप जे अॻवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे त उन में 4 मेंबर अहिड़ा हुआ जेके ख़ालिद मक्सी सां मौजूदु हुआ, जेको बाप जो क़ौमी असेंबली में पार्लियामानी लीडर आहे ऐं उन बाद जेका वञी असेंबली अंदरि सूरत हाल बीहे थी उहा तक़रीबन 167 ताईं बीहे थी 67 ताईं बीहे थी अपोज़िशन जी, ऐं हुकूमत जा जेके 4 मेंबर घटि थियनि था उन खां पोइ हुकूमत वटि जेको नंबर बचे थो उहो 173 बचे थो, 172 घुर्बल आहिनि बेतमादी रिथ जे लाइ अपोज़िशन खे। हाणे जेका ही सॼी सूरत हाल अॼु जो डेवलपमेंट्स थियूं आहिनि या जेको अव्हांजो सुवाल हो काफ़ लीग जे हवाले सां, उन में मां खे ॿुधाईंदो हलां त जॾहिं इहे सभु मामला सिंध हाउस में साम्हूं आया हुआ त उन में सभ खां अॻु जेको फैस हो उहो राजा रियाज़ हो, जेको जहांगीर तरीन ग्रुप जो पार्लियामानी लीडर पिणु आहे ऐं उन जा जेके असल में इख़्तिलाफ़ हुआ या इन्हनि इख़्तिलाफ़नि जो सभ खां वॾो सबबु उस्मान बोज़दार ई हो, जंहिंजे लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान उन वक़्तु इहो वाज़े कयो हो त उस्मान बोज़दार खे बाबति असां पोइ सोचींदासीं, पहिरियां ही जेका सूरत हाल आहे उनखे मुंहुं ॾेई वठो। पर जीअं त अॼु सूरत हाल तब्दील थी उन दौरान इहा शइ महसूसु थी हुकूमत खे त हाणे वधीक वक़्तु विञाइण जी ज़रूरत न आहे, उनजे करे अॼु उस्मान बोज़दार जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 13 मेंबर हुआ मजमूई तौर ते, जंहिंमां हिकु मेंबर रमेश लाल जंहिं पारां इहो ॿुधायो पियो त हू हिन वक़्तु बि PTI जो हिसो आहे ऐं PTI सां PTI खे ई वोट ॾींदो। उन बाद 12 जेके मेंबर हुआ हुकूमत जा, जेके हुकूमत खां नाराज़ हुआ बाग़ी हुआ, हुननि पारां इहो ॿुधायो वियो त हू अपोज़िशन जो साथ ॾेई सघनि था। उन मां 12 मां 8 मेंबर जिन जो तालुक़ जहांगीर तरीन ग्रुप सां हो। जेके हींअर डेवलपमेंट्स थियनि पियूं उन मां जेके मेंबर आहिनि जहांगीर तरीन ग्रुप जा उन्हनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त चौधरी परवेज़ इलाही जे हवाले सां राय जहांगीर तरीन ग्रुप बि रखे पियो ऐं ज़ाहिरा अलीम ख़ान बि साम्हूं आयो हो त उहो बि इहा ई राय रखे पियो त हाणे बोज़दार खे वधीक पंजाब में न रहणु घुरिजे। हाणे जेका हीअ सॼी सूरत हाल असांखे अॼु सॼो ॾींहुं नज़र आई आहे उन में हिन वक़्तु सभ खां वधीक अहमियत वधी आहे MQM जी। MQM सां जेतोणीकि शुरू में पीपल्स पार्टी पारां ॻाल्हियूं कयूं वयूं हुयूं, उन्हनि खे हिते वज़ारतूं ॾियण जो बि फ़ैसिलो कयो वियो, पीपल्स पार्टी उन ते बि राज़ी थी। 40 शहरनि में कोटा जे हवाले सां बि पीपल्स पार्टी राज़ी थी ऐं उन खां अलावा जेको ईंदड़ सेटअप ठहे थो त उन में गवर्नरशिप ॾियण जे लाइ बि राज़ी थी। पर जेके अॼु डेवलपमेंट्स थियूं आहिनि त उन में इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे, छो त माज़ी जेको MQM जो रहियो आहे हिन वक़्तु MQM वटि 2 वज़ारतूं आहिनि, जंहिंमें कानून वारी वज़ारत ऐं IT MQM वटि मौजूदु आहे त 3 वज़ारत MQM खे मिली सघे थी। पोर्ट एंड शिपिंग जी उहा हुकूमत ऑफर करे सघे थी जेका हिन वक़्तु अली ज़ैदी वटि मौजूदु आहे ऐं उन सां गॾोगॾु गवर्नरशिप बि हुकूमत MQM खे ॾेई सघे थी ऐं इहा हिकु मुकमल तौर ते जेको इख़्तियार आहे उहो 3 वफ़ाक़ी वज़ीरनि खे ॾिनो वियो आहे, जंहिंमें परवेज़ खटक, असद उमर ऐं असांखे शाह महमूद कुरैशी नज़र अचनि था ऐं उहो इख़्तियार इहो गॾु खणी वञी MQM सां ॻाल्हियूं कंदा ऐं पोइ मामिलो वञी MQM वटि बीहे थो। ॾिसणो इहो आहे त MQM उन बाबति कहिड़ो फ़ैसिलो करे थी। जेको ही अॼु सॼो ॾींहुं सूरत हाल नज़र आई आहे उन में 2 शयूं इंतिहाई अहम आहिनि।
जॾहिं असां इहो ॾिसूं था ऑन पेपर जेका बलोचिस्तान अवामी पार्टी आहे उनजी ज़ुबैदा जलाल पारां हिन वक़्त ताईं इहो फ़ैसिलो नाहे कयो वियो, अॼु उहा शामिल न, कुझु देरि अॻु जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस थी उन में बि त हू अपोज़िशन सां गॾु बीहंदी, हुन पारां इहो ई फ़ैसिलो कयो आहे त हुकूमत जो साथ ॾींदी। साॻिए ई तरीक़े सां असांखे तारिक चीमा जंहिंजो जेको सेक्रेटरी जनरल आहे काफ लीग जो, उन पारां बि इहो ॿुधायो वियो आहे त हू हुकूमत जो वधीक साथ न ॾींदो ऐं कमिटमेंट्स हुन पारां कयूं वियूं आहिनि अपोज़िशन सां। ऐं मां नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदो हलां त तारिक जो जेको माज़ी रहियो आहे उहो पीपल्स पार्टी सां घणो रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो केतिरे ई वक़्त ताईं हिसो बि रहियो आहे। सीट एडजस्टमेंट जे हवाले सां बि पीपल्स पार्टी ऐं तारिक बशीर चीमा में राब्ता थिया, उन ते मामला तय थिया, जंहिंजे करे असांखे अॼु इहो फ़ैसिलो नज़र आयो त हुन हाउसिंग वारी जेका वज़ारत आहे उन तां इस्तीफ़ा बि ॾिनी वई आहे, जेका मजमूई तौर ते हिन वक़्तु सूरतहाल नज़र अचे पई। गेम जेका असां ॾिसूं पिया उहा इंतिहाई अहम मरहले में शामिल थी चुकी आहे ऐं फ़ैसिलो हाणे MQM खे खणणो आहे ऐं जंहिं पासे MQM वेंदी उन दौरान सूरतहाल तब्दील थी सघे थी। शकील साहब, इलाही मुकमल पैकेज वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां अचो थो वञे इत्तेहादिन खे, इहो ई साॻियो पैकेज त जेको अपोज़िशन पारां बि अचो वियो सिंध में, जेकॾहिं MQM केतिरा तहफ़ुज़ात था त गारंटियर बि थियूं हुयूं उन्हनि जूं कुझु जमातूं त मां सम्झां थो त हिन वक़्त ताईं बेनिफिशरीज़ जेकॾहिं असां ॾिसूं त जन जा घटि वोट आहिनि ऐं जन ते ख़ालिद मक्सी जेका ॻाल्हि कई, जेको ख़ालिद मक्सी खां सवाल थियो उन में चयो त नवाज़ शरीफ़ जी हुकूमत किराइण जे लाइ असांखे फ़ौज जो उन लफ़्ज़ इस्तेमालु कयो। त मां सम्झां थो त जेके हिन सॼी गेम जे अंदरि तव्हां ॾिसो जन वटि वोटनि जो अंग घणो आहे, बेनिफिशरीज़ उहे थियनि था पिया। हीउ वॾो अचरज वारो सुवालु आहे त जमहूरियत जे अंदरि मेजॉरिटी थींदी आहे पर हे मिनॉरिटी जेके वोट आहिनि ऐं उहे वोट कीअं इलेक्शन में जेका आहिनि मैनेज कया वञनि था, किथां अचनि था। 5 मेंबर आहिनि काफ लीग जा, 5 मेंबरनि मां बशीर चीमा वफ़ाक़ी वज़ीर आहे, उहो जेको आहे हिन वक़्त ताईं एग्री नथो थिए, अॻिते हली एग्री थी बि सघे थो, पर हींअर काफ लीग जेका आहे हुकूमत सां गॾु बीहण जो फ़ैसिलो कयो आहे। पर आसिफ़ ज़रदारी जीअं शुरू में हुनखे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी आच कई वञे हा त मां सम्झां जेको काफ लीग वरी जॉइंट अपोज़िशन जो हिसो थिए हा। ख़ालिद मक्सी वारो जेको बाप ग्रुप आहे उहा सभिनी खे ख़बर आहे बाप मक्सी बलोचिस्तान अवामी पार्टी किथां ठही, कीअं ठही, उहा बि सभिनी खे ख़बर आहे। पर अॼु उहो ख़ालिद मक्सी मौलाना फज़ल रहमान, शहबाज शरीफ़, आसिफ़ ज़रदारी सां गॾु वेठल आहे। मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट बि ईअं ई सेम आहे। मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट 7 मेंबर आहिनि, 7 मेंबरनि ते हुननि जी जेका बार्गेनिंग आहे उहा ज़ाहिर आहे त बार्गेनिंग कंदा सिंध गवर्नमेंट खां। उहे छा था वठनि, वधीक इंट्रस्ट जेके आहिनि उन्हनि जा सिंध गवर्नमेंट सां लाॻापियल आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकॾहिं हुनखे पोर्ट एंड शिपिंग जी वज़ारत जी आच थी आहे त उहे कीअं मामला पंहिंजा सेटल कनि था। मामला जेकॾहिं वाक़ई न्यूट्रल आहे त न्यूट्रल में पोइ हीअ पंहिंजी बार्गेनिंग पोज़ीशन जेका आहे न वधीक उहो केतिरो फ़ाइदो खणी सघनि था पिया। उन मां लॻे थो त शाहज़ैन बुगटी ऐं ख़ालिद मक्सी किथे आहिनि, कीअं आहिनि, कहिड़े अंदाज़ सां उहे इलेक्शन विन कनि था, उहे जॉइंट अपोज़िशन जे पासे बीठा आहिनि। सीनियर सहाफ़ी ऐं तज़निगार मंज़ूर शेख साहब असांखे जॉइन कयो। मंज़ूर साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। मंज़ूर साहब, छा चवंदो अॼु जेका सॼी डेवलपमेंट थी आहे बेतमादी जी रिथ पेश थियण खां पोइ वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ क़ौमी असेंबली खां पोइ जेको इत्तेहादिन जी अहमियत असांखे वधंदे नज़र अचे थी, उन्हनि खे ज़बरदस्त क़िस्म जा पैकेजिस जेके आहिनि उहे ऑफर कया वञनि था? थैंक यू सो मच, वॾी महिरबानी। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे सूरतहाल काफ़ी दिलचस्प आहे ऐं इन जो इहे मां जेकॾहिं चवां त ग़लति न थींदो, तवक़ो बि हुई। उनजो सबबु इहो आहे त 2 जेके आहिनि वॾा ब्लॉक्स आहिनि जेके अपोज़िशन जेका जॉइंट अपोज़िशन आहे उन्हनि खे घुरिजनि पिया। हिकिड़ो ब्लॉक आहे जेके मेंबर जेके आहिनि जिन जो तालुक़ु PTI सां आहे ऐं ॿियो ब्लॉक हो जिन जो तालुक़ु जेको आहे उहे PTI जी जेके इत्तेहादी पार्टियूं। हाणे ॿई जेके आहिनि उहे इम्पोर्टेंट टास्क हुआ ऐं इत्तेहादियुनि खां पहिरियों जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उन्हनि ते फोकस कयो त PTI में जेके बि नाराज़ माण्हू आहिनि, जेके बि इमरान ख़ान खां नथा ठहनि या जिन खे कुझु न मिलियो आहे, उन्हनि खे फोकस कजे। तव्हां ॾिठो त इत्तेहादियुनि वारे चैप्टर खां पहिरियों तव्हांजे PTI जे MLA जो 22 जो हिकिड़ो ग्रुप आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको इहा दावा थी त उहो हाणे अपोज़िशन खे जेको आहे उहो सपोर्ट थो करे। ॿियो जेको आहे उहो इत्तेहादियुनि वारो हुयो ऐं उन में इहो त सरकार जेकी आहे जंहिं क़िस्म जी सिचुएशन हींअर आहे त न कंहिंखे खोलू वञनि थियूं ऐं न को कंहिं कंपल्शन ते आहे,
तंहिंजे करे इहे मेंबर जेके आहिनि जेके साइड चेंज कंदा रहिया आहिनि उहे पहिरियों दफ़ो इहो फील था कनि त कम अज़ कम हिननि खे पंहिंजे इंट्रस्ट जे तहत जेको आहे उहो डिसीशन करण जो मौक़ो मिलियो आहे। हाणे इनजे करे जेके PTI जा मेंबर एज़ वेल एज़ जेके इतादी आहिनि उहे इहो था ॾिसनि त ॿिन्ही धुरुनि मां कहिड़ी धुर आहे जिन सां ॿी जे असांखे वधीक फ़ाइदो आहे ऐं काफ़ी ट्रिकी क़िस्म जी सिचुएशन आहे ऐं उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे त डिसीशन जेके आहिनि उहे हिकिड़ी जेका पार्टी जेकी आहे का बि उनजे अंदरि मुख़्तलिफ़ मेंबर जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़्याल थी सघनि था। हाणे मिसाल मुस्लिम लीग क्यू तव्हां ॾिसी त मुस्लिम लीग क्यू जेकी आहे उहा उनजो इहो थियो त भई उहा इमरान ख़ान सां गॾु बीहंदी ऐं वज़ीर आज़म जेको वज़ीर आला पंजाब जी जो उहिदो जेको आहे उहो हुननि जेको आहे उहो ऑफर कयो हुननि खे। पर साॻी पार्टी जे अंदरि जेको तारिक बशीर आहे चीमा साहब उन जेको आहे उहो इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं उन इजाज़त कंहिंखां वरिती उन इजाज़त चौधरी शुजात हुसैन सां वरिती ऐं उहो मीडिया ते मुख़्तलिफ़ TV चैनलनि सां ॻाल्हाए चिटे नमूने सां चए थो त हुनजो जेको डिसीशन आहे उहो हुनजो पंहिंजो ज़मीर जो आहे ऐं 1000% जेको आहे हू जेको आहे उहो दावा करे थो अश्योर करे थो त 100 में न 1000 मां 1000% मां इहो चवां थो त मां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ वोट ॾींदुसि। ऐं गॾो गॾु कुझु पंजाब जा साथी मां ॿुधां पियो हुनजो इहो हो त इवन मुस्लिम लीग क्यू जे अंदरि बि जेके आहिनि उहे 4 जेके मेंबर आहिनि उन्हनि मां 2 मेंबर अञा जेके आहिनि उहे हेॾे होॾे थी सघनि था। त इहा जेका सॼी सिचुएशन आहे त इहा सम्झी सघो था। हिनखे ॾिसो इहो हुयो क्यू मुस्लिम लीग क्यू जो जेको आहे पंहिंजो वक़ुफ़ ऐं बलूचिस्तान वारी जेका बाप पार्टी आहे उनजे अंदरि जी सूरत जेकी आहे हुन में इहो आहे त हिकिड़ो ग्रुप जेको आहे उहो सिधो सो ज़रदारी साहब सां गॾु आयो ऐं उन्हनि अॼु ऐलान करे छॾियो ऐं गॾो गॾु तव्हां हुते ॿुधो त हाणे उहे हमराह चवनि था त पहिरियों दफ़ो असांखे जेको आहे इन टाइप मौक़ो मिलियो आहे जो आज़ादी सां पंहिंजो डिसीजन कयो। हुननि पंहिंजो डिसीजन कयो पर डिसीजन ज़ाहिर ॻाल्हि आहे त हुनजा जेके बि पॉलिटिकल मफ़ाद आहिनि उन्हनि जे ताबे कयो। बलूचिस्तान जे अंदरि इहे जेके पॉलिटिशियन्स आहिनि उन्हनि ज़रदारी साहब जो पुराणो हिकिड़ो तालुक़ु आहे। बलूचिस्तान जे अंदरि जॾहिं बि चेंज थींदी आहे ज़रदारी साहब जो रोज़ जेको आहे कंहिंखां निकिरंदा आहिनि। बाक़ी रही आहे MQM जो इशू इहो आहे त MQM जा 2 वॾा इशू MQM जो हिकिड़ो सभ खां वॾो इशू आहे सिंध जे हवाले सां ऐं इहो असां हिते शकील साहब जे प्रोग्रामनि में डिस्कस कंदा रहिया आहियूं ऐं हिन सॼी मूव्स खां काफ़ी अरसो पहिरियों असां इहा ॻाल्हि हिते रखी आहे त पीपल्स पार्टी जेकी आहे इन सिलसिले में उहा ॾाढी जेको आहे खुली तुली हुजे थी हुन ते को प्रेशर न हुजे थो। जॾहिं बि पॉलिटिकल बार्गेन थिए थी पार्टी या सियासी क़िस्म जा जेके मफ़ाद हासिल करणा हुजनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि जेको सिंध जी ज़मीनूं सिंध जो इख़्तियार आहे उहो बेधड़क जेको आहे उहो अहिड़ियुनि पार्टियुनि खे ॾियण जे लाइ तयारु हुजे थी जिन पार्टियुनि मां हुननि खे हुननि जो पॉलिटिकल मफ़ाद पूरो थींदो नज़र अचे थो। ऐं काफ़ी ॾींहंनि खां इहा ॻाल्हि बिल्कुलु बि थिए थी त MQM सां जेको आहे उहो ज़रदारी साहब काफ़ी शयूं जेके आहिनि बासियूं उन्हनि खे काफ़ी ऑफरूं कयूं जिन में कराची जे अंदरि न सिर्फ़ु लोकल गवर्नमेंट सिस्टम पर लोकल गवर्नमेंट सिस्टम बि MQM जे मंशा तौर ते जेको आहे उहो बि अग्री थियो आहे ऐं गॾो गॾु जेको आहे उहो वफ़ाक़ी सरकार में बि ज़ाहिर ॻाल्हि आहे त MQM चाहे थी त असांजो पुराणो जेको शेयर आहे उहो वापसि अचे। हाणे उहो शेयर सही आहे या ग़लति आहे उन ते बहस थी सघे थो पर उहो हुयो लायंस क़िस्म जो शेयर उनजे लाइ हुननि खे जेको आहे उहो गारंटीज़ हुजनि थियूं छाकाणि त पार्टियुनि जे विच में एतमाद जो रिश्तो हर कोई बि एॾो बि चङो कोन्हे। हीअ हर कंहिंजी मफ़ाद जी गेम आहे ऐं पॉलिटिक्स में मफ़ाद थींदो आहे। सो इमरान ख़ान जेकॾहिं मिसाल तौर ते हिनखे पंहिंजो परवेज़ इलाही खे चीफ मिनिस्टर जेको आहे थियण जे लाइ ऑफर ॾेई सघे थो ऐं हू मञे सघे थो हिन जो मक़सदु आहे त इमरान ख़ान बि हाणे आसमान तां खजी मां हाणे आयो आहे ज़मीन ते हू पंहिंजी हुकूमत खे बचाइण जे लाइ कुझु बि ॾेई सघे थो। त तंहिंजे करे MQM जे लाइ जेको आहे उहो 2 पासा हूंदा। इमरान ख़ान हुनखे छा वधीक एक्सट्रीम क़िस्म जी ऑफर करे सघे थो ऐं पीपल्स पार्टी जेकी आहे हुनखे जेको ऑफर करे चुकी आहे हुनजे लाइ केतिरो हुनखे इंश्योर करे सघे थी फ़ैसिलो हिन ते थींदो। बाक़ी जेको आहे उहो हिकु त वज़ारत मुंहिंजे ख़्याल में MQM खे ॾियण जी ॻाल्हि बि थिए थी कुझु असां
ख़बरों में भी ॿुधूं था त पोर्ट्स एंड शिपिंग वारी मिनिस्ट्री में MPA जेकी आहे उहा काफ़ी दिलचस्पी रखंदी आहे त मुमकिन आहे इमरान ख़ान जेको आहे उहो ऑफर करे सघे थो या ऑफर कुझु बि न आहे पर हाणे MPA खे इहो ॾिसणो पवंदो त हू इमरान ख़ान सां जेकॾहिं बीहनि था हिक वज़ारत ते त हेॾा सिंध जे अंदरि जेको हुननि खे ऑफर थियो आहे उहो नथा वञनि उहे ॿई शयूं हू बैलेंस कंदा ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼु राति ताईं या सुभाणे ताईं उहो फ़ैसिलो कंदा अॼोको जीअं मज़बूत हींअर जीअं थींदो आहे त हिकु धुर जेकी आहे उहो चौको हणे ॿियो छको हणे ऐं तव्हां ॾिसंदो आहे त मैदान में कीअं थींदो आहे ठीक वरी मेहरबानी मंजूर शेख साहब तव्हां पंहिंजो मौक़ो ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो शकील साहब गुफ़्तगू तव्हां ॿुधी इत्तेहादियुनि जो फ़ैसिलो अञा बि अहमियत रखे थो ऐं जीअं त असां ज़रदारी साहिब जी गुफ़्तगू ॿुधी हुनजो चवणो त असांजा अञा बि राब्ता जारी रहंदा को बि हथ में अञा आख़िरी फ़ैसिलो नाहे थी सघियो जेसिताईं इत्तेहादी खुली करे पंहिंजो को डिसीशन ॿुधाइनि ॾाढी स्ट्रॉन्ग स्टैंड रहियो इमरान ख़ान जो बोज़दार जे हवाले सां शुरू खां वठी एंड ताईं बिल्कुलु उहो त ज़ाहिर आहे त बोज़दार जे हवाले सां शुरू खां वठी पर जेका सूरत नंबर ऑफ गेम जे हवाले सां हुई उनमें इहो हुननि डिसीशन वरितो आहे लास्ट जेको सरप्राइज़ ॾियण जे लाइ त किथे न किथे नंबर ऑफ गेम मां किथे बेतमादी जी रिथ जी नाकाम करे सघिजे इन करे न चाहींदे बि हुननि खे इहो स्टैंड वठिणो पियो हुन विड्रा कयो आहे उस्मान बोज़दार तां हाणे मंज़ूर साहब जेका ॻाल्हि कई MQM जे हवाले सां MQM ज़ाहिर आहे जेकॾहिं एम्पायर न्यूट्रल थियो आहे ऐं हुननि खे फ्री हैंड छॾियो वियो आहे त पंहिंजे तौर ते MQM बार्गेनिंग पोज़ीशन जे हवाले सां MQM जो तमामु घणो एक्सपीरियंस रहियो आहे हिन वक़्तु MQM खे हिकिड़े पासे जेका वफ़ाक़ जे तरफ़ां हिकु वधीक वज़ारत ऐं गवर्नरशिप जी आछ आहे त ॿिए पासे सिंध गवर्नमेंट तरफ़ां हुननि खे एडमिनिस्ट्रेटर कराची जो एडमिनिस्ट्रेटर पोइ मुर्तज़ा वहाब हलियो वेंदो हैदराबाद जो एडमिनिस्ट्रेटर ऐं उनखां सवाइ लोकल गवर्नमेंट तमामु घणो इम्पॉर्टेंट रहियो आहे जेका MQM जे लाइ उहा वज़ारत जेका आहे लोकल गवर्नमेंट जी वज़ारत न रुगो वज़ारत मिली सघे थी पई लोकल गवर्नमेंट जेको अमेंडमेंट बिल आहे उहो बि उन जी मंज़ूर साहब चयो त उनजे मंशा मूजिबि जेको आहे उहो MQM खे ॾेई सघिजे थो त MQM खे ॿिन्ही तरफ़नि खां पोर्ट एंड शिपिंग गवर्नरशिप ऐं हेॾां पीपुल्स पार्टी तरफ़ां एडमिनिस्ट्रेटर कराची ऐं हैदराबाद जो लोकल गवर्नमेंट ऐं कुझु ॿिया हेल्थ जी मिनिस्ट्री उहा बि मिली सघे थी पई हाणे उहो राति ताईं मां सम्झां थो त MQM ॾिसूं कहिड़ो फ़ैसिलो लीगल एक्सपर्ट ज़ैन सुमरो साहब असांखे जॉइन कयो आहे ज़ैन साहब भलीकार तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो कीअं था ॾिसो इन सॼी सूरत हाल खे क़ानूनी हवाले सां या आइनी हवाले सां जी अस्सलाम वालेकुम थैंक यू अच्छा मां इहो चवणु चाहींदुमि कि ख़ान साहब जेको इहो ॿार आहे इत्तेहादियुनि खे राज़ी करण जो इहो ॾाढो रेस करे छॾियो आहे इन्हनि जा जेके ॿिया इत्तेहादी आहिनि चौधरी साहिबान खे त कल्ह जी जेका मुस्लिम लीग क्यू जी मीटिंग हुई नून लीग सां उनमें बेसिकली थियो ईअं कि जेतिरी देरि मीटिंग हली नून लीग का CMशिप जी ॻाल्हि ई न कई ऐं जॾहिं पोइ मीटिंग ख़तमु थी उन खां पोइ चौधरी साहिबान ज़रदारी साहब कॉल कई कि हिननि त असां सां ॻाल्हि ई न कई आहे CMशिप जी ज़रदारी साहब मौलाना साहब खे फ़ोन कई मौलाना साहब पोइ ॻाल्हि जॾहिं निकिती त MQM हाणे नाराज़ थी वई आहे MQM इहो चयो आहे कि हिननि त असां सां इहो ॻाल्हायो असां सभु इत्तेहादी मिली करे डिसाइड कंदासीं ऐं हुननि खे जीअं अचानक CMशिप जी हुतां गवर्नमेंट ऑफर करे छॾी त हिन वक़्त ताईं ख़बर त न आहे कंफर्म कि हुननि ऑफर एक्सेप्ट करे छॾी आहे या न लेकिन छा अवाम या ख़ान साहब खां न पुछंदी कि तव्हां त इल्ज़ाम हणो था ॿियनि ते कि तव्हां पैसा ॾेई वोट वरिता आहिनि तव्हां बि त सीट ॾेई करे वोट वरिती आहे तव्हांखे अवाम बाज़ीगर ऐं सौदागर जे तौर ते त यादि कंदी पर तव्हां हाणे हीरो ऐं लीडर न आहे रहियो ऐं जेको इक़्तिदार जी जंग आहे उहा सॼी साम्हूं अची वई आहे या तो हक़ ऐं बातिल जी जंग न आहे ऐं जेसि ताईं ॻाल्हि आहे हिननि जी CMशिप जी ऑफर जी CMशिप अगरि क्यू लीग खे मिले थी त अगेन तरीन ग्रुप आहे साम्हूं ऐं जे अलीम ग्रुप आहे साम्हूं ऐं इवन क्यू लीग में अंदरि ताहिर बशीर चीमा साहब जो स्प्लिट आहे ऐं इन खां पहिरियों हिननि खे नो कॉन्फिडेंस जेको PM वारी जेका आहे उनखे उन भाई खे विसाइण करे पोइ उहो ॾाढो ॾुखियो मरहलो आहे एॾो आसान मरहलो न आहे ऐं मां इहो नथो सम्झां कि क्यू लीग खे इहो ऑफर वठणु घुरिजे छो त अगरि उहो सम्झनि था प्राइम मिनिस्टर में कॉन्फिडेंस न आहे त पोइ हिकिड़ी सीट वठी करे कीअं उहो अचानक चई सघंदा कि हाणे असांखे कॉन्फिडेंस थी वियो ऐं छा ख़ान साहब सां पोइ कोई सवाल न कंदो कि पंजाब में जेको तव्हां वोट सॼो वरितो वोट बैंक जनरेट कयो एॾो अरसो उहो इन जेको आहे नैरेटिव ते कयो कि पंजाब PTI हलाईंदी त इहो ॾाढो मां त सम्झां थो इहा जंग अॼु हिन क्रॉस रोड ते इहा जंग इमरान ख़ान साहब हाराए चुकियो आहे भले हिन मोमेंट में हिकिड़ी नंढड़ी बैटल खटंदे नज़र अचे पर ख़ान साहब हैज़ लॉस्ट द वॉर
ठीकु ज़ैन साहब छा चवंदो पंजाब में बि बोज़दार जे ख़िलाफ़ जेको आहे सो बेतमादी रिथ पेश कई वई आहे? उहो ई मां चवां पियो कि ॾिसो पंजाब में अगरि हिन पहिरें ॾींहं खां ई जेके ग्रुप्स हुया स्प्लिट्स हुया उन्हनि जो इहो ई हुयो कि असांखे बुज़दार एक्सेप्टेबल न आहे, जेके स्प्लिट पीटीआई में अंदरि हुया। ऐं हाणे अगरि आउट ऑफ नो वेयर क्यू लीग खे इमरान खान साहब ऑफर करे छॾिया सिर्फ़ु पंहिंजी फेडरल गवर्नमेंट बचाइण लाइ, त मूंखे मां नथो सम्झां कि पार्टी जे अंदरि इवन क्यू लीग जे अंदरि इहो एक्सेप्टेबल आहे, छोकी ताहिर बशीर चीमा साहब क्लियरली पंहिंजो मौक़िफ़ खणी आयो आहे कि मां नो कॉन्फिडेंस मोशन जे फेवर में वोट कंदुमि। उनजे अलावा अलीम ग्रुप ऐं जेको तरीन ग्रुप आहे उहो बि एक्सेप्ट कॾहिं बि न कंदा। ऐं खान साहब इहो मां त सम्झां थो ॾाढो फायर फाइटिंग में इहो फ़ैसिलो वरितो आहे, बट इहो सस्टेनेबल न आहे। एंड जेसि ताईं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जेसि ताईं टेबल थिए उन खां पहिरियों त प्राइम मिनिस्टर जी वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ते जेको आहे ॾिसणो पवंदो। बलोचिस्तान अवामी पार्टी जेको आहे हाणे पंहिंजो पब्लिकली अनाउंस करे छॾियो आहे ऐं ज़्यादातर असर उनजो ई थींदो। अगरि हुकूमत नो कॉन्फिडेंस में प्राइम मिनिस्टर साहब बची थो वञे त पोइ मां सम्झां थो कुझु न कुझु करे शायदि जाइ ठाहे वञनि, लेकिन अगरि हो नथो बचे त डायरेक्टली सीएम पंजाब जी इलेक्शन ते इफेक्ट हुनजी इलेक्शन जो पवंदो। वॾी महिरबानी ज़ैन साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे जॉइन कयो। मेरा छा चवंदो हिन सॼी सूरत हाल जे हवाले सां? ॾिसो सभिनि जेका अॼु असां डिस्कशन हिन वक़्तु कयूं पिया जी या जेका असांखे सूरत हाल नज़र अचे पई, बुनियादी तौर ते इस ताईं पहुचाइण में या हिन मुल्क जी मजमूई तौर ते जेका सूरत हाल आहे, आम माण्हू जो जेके मसइला आहिनि उन में जिते उहे धुरियूं रहियूं आहिनि जेके असां मुक़्तदिर धुरियूं चऊं था या एस्टेब्लिशमेंट चऊं था, उन्हनि जो किरदारु रहियो आहे त उते सियासी पार्टियुनि बि हमेशह खां पंहिंजो स्पेस ॾिनो आहे। मां पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां, अॼु बाप पार्टी अपोज़िशन जो हिसो थी आहे ऐं अपोज़िशन सां गॾु हलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जीअं थोरी देरि अॻु शकील साहब ज़िक्र कयो मतीउल्लाह जान जो हुन सवाल जो, जंहिंमें हुन पारां चयो वियो त 4 साल अॻु तव्हां नून लीग जी हुकूमत ईअं ई बलोचिस्तान मां ख़तमु कराई हुई, त उन ते सिधो सो जेको बाप पार्टी जो पार्लियामानी लीडर आहे उन पारां चयो वियो त तव्हां फ़ौज जो नालो छो नथा वठो ऐं असां पंहिंजी फ़ौज जे चवण ते इहो सभु कुझु कयोसीं। मुंहिंजे ख़्याल में इहा अॼु जी सभ खां वॾी स्टेटमेंट आहे जेका हुन पारां ॾिनी वई आहे। 4 साल अॻु जेका सूरत हाल हुई, अॼु असां 28 मार्च ते जेको कुझु ॻाल्हायूं पिया, 4 साल अॻु 29 मार्च 2018 ते इहा पार्टी वजूद में आई हुई जेके बलोचिस्तान अवामी पार्टी चवनि था, ऐं उते टोड़े मरोड़े मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू खणी उन्हनि में हिकु जमात ठाही वई ऐं सेनेट जो चेयरमैन बि आंदो वियो ऐं उतां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस खे कामयाब बि करायो वियो ऐं उन खे कामयाब कराइण में जेको सभ खां वॾो किरदारु हो उहो आसिफ अली ज़रदारी जो हो ऐं ॿिए नंबर ते इमरान ख़ान हो। यानी कि 4 साल अॻु इहे 2 माण्हू हुआ, इमरान ख़ान ऐं आसिफ ज़रदारी, जिन बाप पार्टी खे जो वजूद विधो ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं कहिड़ी सूरत हाल थी। उन लाइ बाज़ाब्ता तौर ते मरूम हासिल बिज़िंजो साहब जो इंटरव्यू मौजूदु आहे, उन में जेको हू ॻाल्हियूं करे पियो उहे वाज़े आहिनि, पर अॼु इहा शइ वाज़े थी वई ऐं ख़ालिद मक्सी इहा शइ वाज़े कई त उहो करण में फ़ौज जो किरदारु हो। यानी कि ही वॾी स्टेटमेंट आहे त असांजे मुल्क अंदरि जेका सियासत रही आहे मजमूई तौर ते उन में कहिड़े तरीक़े सां इन्वॉल्वमेंट थिए पई। इमरान ख़ान जी हुकूमत जो अचणु ऐं इमरान ख़ान जी पार्टी जो ठहणु, उनजे जलसनि खां वठी उनजे इलेक्शन मैनिफेस्टो खां वठी इवन जेके जनरल इलेक्शन्स थियूं उन में इहे साॻियूं ई पार्टियूं जेके हिन वक़्तु अपोज़िशन में वेठल आहिनि इहे चवंदो हुयूं त हिन खे सिलेक्ट करे मोकिलियो वियो आहे, हीउ कंहिं बि तौर ते चूंडियल वज़ीर आज़म न आहे, हिन जे पोयां एम्पायर आहे जंहिं हिन खे आंदो आहे असेंबली अंदरि ऐं हीअ मुल्क जी सभ खां वॾी पार्टी थी उभरियो आहे। उन बाद बि जेका सूरत हाल असां ॾिठीसीं, खणी जहांगीर तरीन जो उहो जहाज़ हुजे जेको सॼे मुल्क अंदरि आज़ाद मेंबरनि खे खणी आयो ऐं कहिड़े तरीक़े सां पीटीआई में शमूलियत थियूं या जेके हिन वक़्तु सभ खां वॾा जेके इस्टेब्लिशमेंट जा पॉकेट्स आहिनि जंहिंखे असां इतिहादी चऊं था, जेके हिन वक़्तु सभु फ़ैसिला करण जी ताक़त रखनि था ऐं उहे जेको चाहिनि उन तरह जो फ़ैसिलो थींदे बि असांखे नज़र अचे थो। उन में बलोचिस्तान अवामी पार्टी हुजे, काफ हुजे या इवन MQM हुजे, उन्हनि सभिनी खे आंदो वियो। ही मजमूई तौर ते तव्हां
टिनी पार्टियुनि खे मिलायो त उन्हनि जो जेको नंबर आहे उहो 17 आहे। 17 जेके असेंबली में वेठल इत्तेहादी आहिनि उन्हनि वटि फ़ैसिले जी ताक़त हिन वक़्तु अची वई आहे। उन वक़्तु कंहिं मिलायो उहे शयूं मुंहिंजे ख़्याल में त वाज़े कयूं आहिनि अॼु मक्सी साहब ऐं काफ़ी सूरत हाल क्लियर थी वई ऐं मां सम्झां थो जेका वॾी ख़बर अॼु साम्हूं आई आहे उहा इहा ई आहे त कहिड़े तरीक़े सां नवाज़ शरीफ़ खे किराए वियो ऐं पोइ पार्टियूं ठाहियूं वियूं, उनजी हुकूमत किराई वई ऐं ज़ाहिरा पानामा पेपर्स डान लीक समेत मुख़्तलिफ़ मामला असांखे उन वक़्तु नज़र आया हुआ। वरी साॻियूं ई जेके पार्टियूं हुयूं उन्हनि पारां इहो ॿुधायो वियो त असांजे ख़िलाफ़ ही साज़िश थी आहे, जनरलनि जा नाला बाज़ाब्ता तौर ते नवाज़ शरीफ़ पंहिंजे जलसनि में खयां, पर जॾहिं वक़्तु आयो त पंहिंजो स्पेस न ॾिजे हक़ीक़ी जमहूरियत जी बालादस्ती जे लाइ, वोट खे इज़त ॾियण जे लाइ ऐं अवामी हुकुमरानी जे लाइ जॾहिं किरदारु अदा कजे, साॻियूं ई पार्टियूं साॻी तरीक़े सां जीअं माज़ी में कंप्रोमाइज़ कयो आहे उहो कंप्रोमाइज़ कंदे असांखे हिन वक़्तु नज़र अचनि पियूं। तव्हां ॾिसो मुसलसल नवाज़ शरीफ़ साहब ख़ामोश आहे, को हिकु बि बयानु हिन हेॾी वॾी पॉलिटिकल सिचुएशन ते नवाज़ शरीफ़ जो तव्हांखे नज़र न ईंदो। शहबाज़ शरीफ़ लीड करे पियो, जेको अॻु ई चई चुको आहे त मुंहिंजो भाउ मज़ामत वारी पॉलिसी ते हले पियो, पर मां मफ़ामत चाहियां पियो ऐं मफ़ामत वारी पॉलिसी असांखे नज़र अचे पई। मतिलबु जेको माज़ी में सभु कुझु थियो इन्हनि सियासी जमातुनि सां थियो, साॻी रिपीटेशन हिन वक़्तु थिए पई ऐं अॼु असांखे उहो नज़र अचे थो त साॻी बाप पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज़ शरीफ़ साहब हिन वक़्तु हिकु स्टेज ते वेठा हुआ। हिन वक़्तु जॾहिं मुल्क अंदरि ॻाल्हि थिए थी, असां ॾिसूं था जेका सियासी सूरत हाल असांखे नज़र अचे थी, तव्हां मूंखे ॿुधायो त इन में अवाम जी घणी ॻाल्हि थी आहे, छा अवाम खे हिन मां मिलणो आहे, एस्टेब्लिशमेंट साइड बीठी आहे त उनजो फ़ाइदो कंहिंखे थो थिए, या हिन वक़्तु जेका बयानबाज़ी ॿिन्ही पार्टियुनि में असांखे अपोज़िशन ऐं हुकूमत में नज़र अचे पई उनजो फ़ाइदो केरु पियो वठे, या इवन जेके धुरियूं आहिनि या जीअं मां ज़िक्र कयो जेके पॉकेट्स आहिनि इत्तेहादी आहिनि उहे जे फ़ैसिला कनि पिया त उन्हनि जो फ़ाइदो सिधो सो कंहिंखे थिए थो, ज़ाहिरा उन्हनि ई धुरियुनि खे थिए थो जिन धुरियुनि इन्हनि सभिनी जमातुनि खे ठाहिण खां वठी उन्हनि खे ताक़त ॾिनी आहे, उन्हनि खे इक़्तिदार ॾिनो आहे, उहे हिन वक़्तु ताईं उनजा मज़ा माणनि पिया। पर हिन सॼी सूरत हाल में तव्हां ॾिसो त असां किथे बीठल आहियूं, हीउ जेको हिकिड़ो सिधो सो सूबो आहे सिंध उहो किथे बीठल आहे उनजी घणी डिस्कशन थिए पई। काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजी तक़रीबन 2 कलाकनि जी तक़रीर में हिकु भेरो बि सिंध जो ज़िक्र न कयो। पंजाब में तब्दीली अचण जी ॻाल्हि थिए पई, पंजाब में नून लीग जे चांस जी ॻाल्हि थिए पई, पख्तूनख्वा में बि मौलाना फज़लुर रहमान वटि माण्हू वञनि पिया पीटीआई खे छॾे, बलोचिस्तान में बाप हाणे ॿी धुर थी आहे, वरी बाप में इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि पिया, पर सिंध किथे बीठल आहे, सिंध जो को बि ज़िक्र न पियो थिए, छो त जहिड़े तरीक़े सां ही इक़्तिदारी सियासत ऐं जेका पावर पॉलिटिक्स असांखे नज़र अचे पई उन में हिन सूबे खे मुकमल तौर ते नेग्लेक्ट कयो वियो आहे। वरी जॾहिं इक़्तिदार हासिल करण जी कोशिशि थिए थी त साॻी MQM खे असां जेको हू चवनि उहो ॾियण लाइ तयारु आहियूं। जीअं मंज़ूर साहब अॻु में ज़िक्र कयो, शकील साहब ज़िक्र कयो, त असां जेके शयूं हू चवनि उहे शयूं ॾियण लाइ तयारु आहियूं। पोइ माण्हुनि जो जेको थिए जेके ज़ुल्म हिते थिया आहिनि उन्हनि जो ख़ैरु आहे, जेका बर्बरी थी आहे उनजो ख़ैरु आहे। इवन तव्हां ॾिसो मां ज़िक्र कयां पियो बार बार ॼाम करीम जो सॼी सिंध मां रद्द अमल आयो। बिलावल साहब पार्टी चेयरमैन आहे, क़ौमी असेंबली में जेका इंसानी हक़नि वारी कमेटी आहे उनजो चेयरमैन आहे, स्टैंडिंग कमेटी जो। कॾहिं तव्हां उनजे वातां लफ़्ज़ न ॿुधो हूंदो, वेठो दुबई में आहे, हितां ज़मानत थी वञे थी, छा तव्हां इहो कॾहिं ॿुधो आहे त माण्हू अदालत में पेश ई न थिए, अॻु में ज़मानत थी वञे, ऐं कहिड़े तरीक़े सां उहे सॼा सिलसिला थियनि था, कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थिए पियो, ऐं इहे ख़बरूं अचनि पियूं त हू दुबई मां वापसि आयो आहे सिर्फ़ु वोट ॾियण जे लाइ। ज़ाहिरा बि जेका पावर पॉलिटिक्स आहे फ़ाइदो उन्हनि ई धुरियुनि खे थियणो आहे, कहिड़े वक़्त में कहिड़ो पतो खेॾणो आहे, कंहिंखे इस्तेमालु करणो आहे, उहो फ़ैसिलो उन्हनि खे। असांजी ट्रांसमिशन जो सिलसिलो बि जारी रहंदो। नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन बेतमादी रिथ जे हवाले सां असांजी जारी रहंदी, पर हिते वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। स्पेशल ट्रांसमिशन में एक भेरो बीहर भलीकार। नाज़रीन, हिन वक्त जेका अपडेट है डेवलपमेंट तेज़ी से थी रही हैं। हुकूमती वफ़द की MQM पाकिस्तान से मुलाकात जारी है। इम्कान ज़ाहिर किया पे वञे त हुकूमती वफ़द MQM के जेको पैकेज आछींदो उन ते MQM पाकिस्तान गौर करे सके थी। हुकूमती वफ़द जूं ॻाल्हियूं MQM सां जारी आहिनि। ॾिसजे त MQM पाकिस्तान कहिड़ो फ़ैसिलो थी करे। ट्रांसमिशन के सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। शकील साहब, कीअं था ॾिसो पंजाब जे हुकूमत जे ख़िलाफ़, पंजाब सूबे जे ख़िलाफ़ जेका बेतमादी जी रिथ जमा कराई वई है, KPK या बलूचिस्तान में पिण इहा सूरत हाल थी सके थी अॻियां हली करे?
हाँ बिल्कुल थी सके थी, पर हिन वक्त जेका लेटेस्ट डेवलपमेंट है वो मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट सां हिन वक्त हुकूमती वफ़्द जेको आहे उहो मुलाक़ात कर रहियो आहे। मुत्तहिदा खे गवर्नरशिप ऐं हिकु वधीक यानी पोर्ट एंड शिपिंग जी वज़ारत अची वई आहे ऐं उनमें असांखे परवेज़ इलाही वधीक एक्टिव नज़र अचे थो, छाकाणि त परवेज़ इलाही चीफ मिनिस्टर पंजाब जी आछ क़बूल कई आहे ऐं परवेज़ इलाही जी पूरी कोशिशि हूंदी त कंहिं तरीक़े सां मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जेको आहे उहो हुकूमती जेका इतिहाद आहे उनमें शामिल रहे, हुकूमती इतिहाद खां ॿाहिरि टुटे न। पर हीअ जेके ईंदड़ 2 ॾींहं आहिनि उन्हनि जे अंदरि कुझु बि थी सघे थो, छाकाणि त आसिफ़ ज़रदारी जेके आहिनि अञा वधीक कार्ड इस्तेमालु करे सघे थो। काफ लीग में जीअं बशीर चीमा आहे, उन बशीर चीमा चौधरी शुजात जी रज़ामंदी सां जीअं मंज़ूर साहब बि ॻाल्हि कई त इहो जॉइंट अपोज़िशन जो उन्हनि सां ॻाल्हियूं हलनि थी पियूं त उहो हिन जेको हुकूमती इतिहाद आहे उनखे हुन छॾण जो फ़ैसिलो कयो आहे त हिकु अधु मेंबर वधीक बि टुटी सघे थो, या बाप जे अंदरि जेका सूरत हाल आहे ज़ुबैदा जलाल जी उन सां बि राब्ता जेके आहिनि उहे आसिफ़ ज़रदारी या जॉइंट अपोज़िशन उन सां बि राब्ता हलंदड़ आहिनि। मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट सां साॻे ई वक़्त ते पीपल्स पार्टी जा बि राब्ता हलंदड़ आहिनि। हिन वक़्तु मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जी जेका पोज़ीशन आहे उहो बार्गेनिंग में वधीक फ़ाइदो उन्हनि खे जिते ॾिसण में ईंदो त उहे उनजो हिसो थींदा। हिकिड़े पासे उन वटि पोर्ट एंड शिपिंग जी वज़ारत आहे, गवर्नरशिप आहे, ॿिए पासे उन्हनि वटि एडमिनिस्ट्रेटर कराची, हैदराबाद जो एडमिनिस्ट्रेटर लोकल गवर्नमेंट, हेल्थ जहिड़ियूं मिनिस्ट्रियूं बि जेके आहिनि उन्हनि खे आछियूं पियूं वञनि। त मां सम्झां थो त वरी जेको मां चवंदुसि त जिन जा घटि वोट आहिनि उहे हिन सॼे जेका आहे नंबर ऑफ गेम उनमें उहे बेनिफिशरीज़ असांखे नज़र अचनि था पिया। हाणे घटि वोटनि वारी जेका वरी ईंदुसि मां ख़ालिद मक्सी वारे जेको जवाबु हुयो मतियुल्लाह जान जो ऐं उन ते जेका उहो कई त सॼी पाकिस्तान जी जेका पॉलिटिक्स आहे उहो कंट्रोल्ड डेमोक्रेसी जे चौधारी फिरे थी पई। PMLQ किथां आई, बाप पार्टी किथां आई, शाहज़ैन बुगटी किथां आयो, इन क़िस्म जा जेके ग्रुप आहिनि उहे पैदा कराया वञनि था। जेका इंजीनियर्ड इलेक्शन आहे उन जे ज़रिए पोइ बार्गेनिंग थिए थी, पोइ बार्गेनिंग जे अंदरि असां ॾिसूं था त कास्ट केरु पे करे थो। हिन सॼी सूरत हाल में मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जे हवाले सां कास्ट वरी बि सिंध सूबो जेको आहे उनखे पे करणी पवंदी, छाकाणि त आसिफ़ ज़रदारी जेके मुख़्तलिफ़ कार्ड खेॾे थो पियो उहो उनखे मैंडेट जेको जन माण्हुनि जो मिलियल आहे उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जी का मुशावरत नथी थिए ऐं हिन वक़्तु सूरत हाल अक्सर तब्दील बि थी सघे थी। सियासी अमल वरी बि मां चवंदुसि जीअं अख़्तर मेंगल अॼु ॻाल्हि कई त समूरी अपोज़िशन हिकिड़े पेज ते आहे, उन हिकिड़े पेज वारी अपोज़िशन खे COD खे न विसारणु खपे, छाकाणि COD जी इन हिकिड़े पेज ते वेहंदड़ नवाज़ शरीफ़ हुजे या पीपल्स पार्टी हुजे, ANP हुजे, ख़ुदि जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहो ख़ुदि COD खे उन्हनि वायोलेट कयो ऐं उहा लंडन जे अंदरि जेको मीसाक़ जमहूरियत ते सही थी हुई ख़ुदि इहे पार्टियूं जेके अॼु हिकिड़े पेज ते वेठल हुयूं ख़ालिद मक्सी सां गॾु उन्हनि जी वायोलेशन कई। इन करे सियासी अमल जेको आहे उहो हिन पॉलिटिकल फोर्सिस खे लेसन लर्न करणु खपे। अॻिते हली जेकॾहिं ईअं ई कंप्रोमाइज़ वारी सियासत करणी आहे, डील वारी सियासत करणी आहे त पोइ जेका आहे बाप PMLQ तहरीक इंसाफ़ जहिड़ियूं पार्टियूं पैदा थींदियूं रहंदियूं ऐं पोइ उहे वॾनि पॉलिटिकल जेके फोर्सिस आहिनि उन्हनि खे ईअं ई ब्लैकमेल कंदियूं रहंदियूं जीअं हींअर असांखे सियासी मंज़र ते ॾिसण में अची रहियो आहे। मेरा छा चवंदो काफ लीग जे अंदरि बि असांखे इख़्तिलाफ़ जूं ख़बरूं अचनि थियूं, बाप जे हिकिड़े मेंबर पिणु हुकूमत जो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे, त ख़ुदि इत्तेहादी पार्टियुनि जे अंदरि जेके मामला आहिनि उन्हनि बि उन्हनि जे अंदरि इख़्तिलाफ़ पैदा करे छॾिया आहिनि। ॾिसो जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई हींअर जॾहिं असां ॻाल्हायूं पिया उन वक़्तु MQM जी मुलाक़ात जारी आहे ऐं जीअं मां ज़िक्र कयो जेको पाण ज़िक्र कयूं पिया त उनमें जेका कमेटी आहे वफ़ाक़ी वज़ीरनि जी उनखे वज़ीर आज़म इमरान ख़ान इख़्तियार बि ॾेई मोकिलिया आहिनि। 2 शयूं हिन वक़्तु साम्हूं अचनि पई, पोर्ट एंड शिपिंग ऐं ॿियो गवर्नरशिप उहा MQM खे वफ़ाक़ी हुकूमत ॾेई सघे थी ऐं ॿिए पासे खां सिंध हुकूमत पारां बि उन्हनि खे आछ कई वई हुई जंहिंजो ज़िक्र शकील साहब बि कयो। पर जेका सॼी सूरत हाल आहे जीअं मां ब्रेक खां अॻु ज़िक्र कयो त इन में सभ खां वधीक ॾिसो त सिंध किथे बीठल आहे। मां वरी उन ई मामले ते ईंदुसि। अगरि पोर्ट एंड शिपिंग मिले थी या गवर्नरशिप मिले थी, माज़ी असां ॾिठो आहे MQM जो कहिड़े तरीक़े सां उहे सियासत कंदा रहिया आहिनि, या पोर्ट एंड शिपिंग जी जॾहिं वज़ारत हुई उन वक़्तु हू कहिड़े क़िस्म जी सियासत कंदा हुआ उहो बि असांजे साम्हूं आहे। ऐं अगरि
उन पासे खे छॾे ॿिए पासे यानी कि अपोज़िशन तरफ़ एमक्यूएम वञे थी ऐं जॾहिं एॾो वॾो कॉम्प्रोमाइज़ सिंध हुकूमत करे थी त उनखां पोइ जी कहिड़ी सूरत हाल बीहंदी। ज़ाहिर जेको माज़ी आहे उहो ॿुधाए पियो त वाज़ तौर ते इहे सभु जेका हिन वक़्तु वफ़ाक़ जी सियासत असांखे नज़र अचे पई उन में जेको सूबे जो अवाम आहे उन जो कॉम्प्रोमाइज़ पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर करे पई। जेतोणीकि जेका सूरत हाल आहे उहा हिन वक़्त ताईं 50-50 नज़र अचे पई ऐं हाणे जेको सॼो मामिलो आहे उहो एमक्यूएम ते बीठल आहे ऐं एमक्यूएम जे पासे ॾांहुं फ़ैसिलो कंदी उहा धुरी कामयाबु थींदी। उते ई मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त बाप जो ठहणु हुजे या उन वक़्त में पीटीआई सां ज़रदारी साहिब जो गॾिजणु हुजे उहे सभु शयूं असांजे साम्हूं हुयूं ऐं इहो साॻियो ई माण्हू अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ई हो जे पारां सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि कई वई हुई त पंजाब मां शुरूआति कजे ऐं चौधरी परवेज़ इलाही खे उतां जो वॾो वज़ीर कजे ऐं उन ते जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहे सभु राज़ी थियनि। सभ खां पहिरीं तजवीज़ अपोज़िशन खे इहा ज़रदारी साहिब पारां ई ॾिनी वई छो त उन्हनि खे ख़बर हुई पंजाब में जेको स्टेक आहे उहो हिन वक़्तु नून लीग ऐं पीटीआई वटि मौजूदु आहे का सीट कंप्रोमाइज़ करे अॻिते जी सियासत हली सघे थी। जेका अॼु जी सूरत हाल डेवलप थी आहे उन मां इहो तासुर वाज़ थिए थो त पंजाब जी हद ताईं ख़ासि तौर ते जॾहिं परवेज़ इलाही साहिबु अचे थो त जेके पीपल्स पार्टी जा 7 सूबाई असेंबली जा मेंबर आहिनि पंजाब में उहे परवेज़ इलाही साहिब जी हिमायत करे सघनि था ऐं ज़ाहिर उन जो जेको सिधो सो तालुक़ु आहे उहो वफ़ाक़ी सियासत सां थी सघे थो। जेका सॼी मूव हुई उहा पीपल्स पार्टी खणी आई हुई ऐं उन दौरान जॾहिं इजलास हलिया पए त पीडीएम जी इहा ख़्वाहिश हुई त सभ खां पहिरियां स्पीकर जी तब्दीली कई वञे पर उन में ज़रदारी साहिब जी इहा ख़्वाहिश हुई त जेका शुरूआती कजे उहा डायरेक्ट वज़ीर आज़म खां ई कजे। अगरि उहो हलियो वियो त पोइ शयूं वधीक मैच्योर थींदियूं पोइ सभु शयूं हथ में अची वेंदियूं अपोज़िशन जे। पर जेका अॼु सूरत हाल तब्दील थी आहे उहा ॿुधाए पई त हिकु भेरो ॿीहर गवर्नमेंट तरफ़ सूरत हाल वञी सघे थी। हाणे जेको सॼो फ़ैसिलो करणो आहे उहो एमक्यूएम खे करणो आहे ऐं एमक्यूएम जे पासे ॾे बीहंदी उन तां सूरत हाल वाज़ थींदी त कहिड़ी धुर कामयाबु थिए थी। ठीक एजाज़ महर साहब असांखे जॉइन कयो आहे। एजाज़ साहब भलीकार तव्हां असांखे लाइव ट्रांसमिशन में जॉइन कयो। एजाज़ साहब छा चवंदो ही जेका सियासी सूरत हाल आहे बेतमादी रिथ वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ जेका पेश कई वई उन खां पोइ जेके मुलाक़ातनि जो सिलसिलो इत्तेहादनि खे परचाइण जो सिलसिलो अपोज़िशन जो साथ ॾियण जो सिलसिलो कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? ॾिसो उहो भले खणी जेको आहे त बग़ैर कुझु बि शयूं नज़र अचनि पर मुंहिंजो जेको पंहिंजो एक्सपीरियंस आहे पार्लियामानी रिपोर्टिंग जो ऐं सियासी मामलनि खे ॾिसण जो त मां त कन्विंस आहियां त अदम एतमाद जी रिथ कामयाबु थी वेंदी ऐं हुकूमत भले जेके बि कोशिशूं करे त हाणे जेके आहिनि उहे उन्हनि जूं डाइंग कीप्स आहिनि ऐं नतीजो उन्हनि खे न मिलंदो। ऐं जेतिरे क़दुरु क्यू लीग जी डेवलपमेंट जो तालुक़ु आहे हेलो जी जी जेसिताईं क्यू लीग जी जेका डेवलपमेंट तव्हांखे नज़र अचे थी मूंखे त इहा बि स्क्रिप्टेड लॻे थी ऐं हीउ सभु कुझु जेको आहे मामला तव्हां ॾिसंदव त ऐन वक़्त ते इहे बि फिरी वेंदा ऐं जो वधि में वधि हिकिड़ी कई हिननि डेवलपमेंट जेका थी त उन्हनि में जेके मुस्लिम लीग क्यू जा 5 मेंबरनि मां थी सघे थो मोनिस इलाही चवे त बाबा तव्हां मूंखे वज़ीर ठाहियो हिनजे करे मां तव्हां सां गॾिजी आंदो बाक़ी हुननि जा 40 मेंबर हेॾे ईंदा ऐं वरी इहो बि थी सघे थो पॉसिबिलिटी त हीअ चवे थी परवेज़ इलाही त साईं हाणे ॾिसो तव्हांखे जेको आहे त सभु छॾे विया आहिनि तव्हांजा पंहिंजा मेंबर बि इत्तेहादी बि सभु हलिया विया आहिनि हाणे हरू भरू असांखे जेको आख़िर में ख़्वाब न कयो असांखे इजाज़त ॾियो त असां बि वञूं ऐं इहो थींदो डेफिनेटली के अॻिते हली तो बहरहाल जेकॾहिं जेतिरे क़दुरु तालुक़ु आहे एमक्यूएम जो त एमक्यूएम वारनि खे नून लीग वारनि जेका गारंटी ॾिनी आहे उनजे बुनियाद ते हू बि मुतमइन आहिनि ऐं हाणे जेको चयो पियो वञे त हुननि खे शिपिंग जी वज़ारत ॾिनी वेंदी ऐं पोइ ई थींदो त उहो ज़ाहिर आहे जेको फ्यूचर सेटअप आहे उहो घणनि ॾींहंनि जो आहे उनमें एमक्यूएम वज़ारत वठी कमु न कंदी ऐं हुननि खे जेको फ्यूचर आहे उहो पीपल्स पार्टी ऐं नून लीग सां वधीक आहे त उन बारगेनिंग में थोरो घणो हेठि मथे करे एमक्यूएम वारा बि अची वेंदा ऐं अॼु जीअं ही बाप पार्टी जो थी वियो आहे ऐं प्लस जेको ॿियो अञा हाणे जेके 2 आज़ाद मेंबर हुकूमत सां गॾु हुया अली नवाज़ शाह साहिब जेको ख़ासि वारो ऐं प्लस जेको आहे त असलम तवनी त इहे 2 मेंबर बि हेॾे ईंदा जीडीए जा जेके आहिनि फ़हमीदा बदला खां सवाइ जेके 2 मेंबर आहिनि उहे बि ईंदा
सो तव्हां ॾिसो त हीअ जेके प्रक्रिया आहिनि इन्हनि में डेफिनेटली की हर धुर खे हिकिड़ी पॉलिटिकल एक्टिविटी खपे। सो उनजे करे उन्हनि पंहिंजा पंहिंजा कार्ड जेके आहिनि उहे रखिया आहिनि स्पेयर। उन हिकिड़ी अनाउंसमेंट थींदी, हेॾो काउंटर अनाउंसमेंट थींदी जीअं आहिनि थिए। सो बहरहाल आख़िरी वक़्तु जेको नतीजा हूंदा उहो मां सम्झां थो त वॾी अक्सरियत सां जेको आहे त अपोजिशन कामयाबी हासिल कंदी। एजाज साहब, जेका तव्हां ॻाल्हि कई अदम एतमाद जी तहरीक जेका आहे उहा कामयाबु थींदी, तव्हां सम्झो था त हीउ जेको पंजाब वारो कार्ड आहे PML-Q वारो कार्ड, तव्हां सम्झो था इन में आसिफ ज़रदारी भी तव्हां किथे न किथे मुशावरत ॾिसण में अचे थी, छाकाणि त बशीर चीमा चौधरी शुजात जे राज़पे सां इस्तीफ़ा ॾिनी आहे। त इहो मुमकिन थी सघे थो त पंजाब में भोजदार खे जेको आहे उहो हटाए करे चौधरीनि खे आणिजे ऐं अॻिते हली जॾहिं वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ एतमाद जी तहरीक कामयाबु थी वञे थी त पंजाब बि अपोज़िशन वटि हलियो वञे। ॾिसो, जेको प्लान मूंखे सम्झ में अचे थो उहो त इहो जेको बि अमल आहे इहो इमरान ख़ान खे अञा वधीक ख़राबु करण जे लाइ आहे। उहो जेको कल्ह ताईं चवे पियो मां हॉर्स ट्रेडिंग में बिलीव नथो कयां, मूंखे माण्हू छॾे विया त मां हलियो वेंदुसि, अपोज़िशन में वेंदुसि, फलाण कंदुसि, त हाणे हुनखां इहे कम कराइबा, हुनखे ख़राबु कबो, ज़लील कबो ऐं पोइ हुनखे अची साॻी सफ़ में बीहारींदा। ही बाबा गाग सियासतदान आहिनि, हिननि सॼी ज़िंदगी जेको आहे त इहे दाव पेच ॾेखारींदा कुझु आहिनि, कंदा कुझु आहिनि। तो मूं जी पंहिंजे जेको लॻे थो उन मुताबिक़ जेको आहे त आख़िरी धकु थींदो इमरान ख़ान सां चौधरी कंदा। जी एजाज साहब, जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान वारो जेको ग्रुप आहे उनखे किथे तव्हां ॾिसो था? ॾिसो, उहे अञा पंहिंजी पोज़ीशन जेको आहे ऐलान त हुननि न कई आहे। जीअं मूं चयो त हाणे 2 टे ॾींहं पिया आहिनि ऐं इन्हनि में ज़ाहिर आहे कि पॉलिटिकल एक्टिविटी खपे त उहे आहिनि नून लीग जे खाते में। त जॾहिं पीपल्स पार्टी पंहिंजा हिकु ॿ कार्ड शो कंदी उनखां पोइ वरी नून लीग बि कंदी त उहे बि आहिनि पाइप लाइन में ऐं उहे बि अची वेंदा, उहो कोई इशू कोन्हे। जी एजाज साहब, इहो बि ॿुधाइजो ज़ाहिर जेका अॼु असांखे सूरत हाल नज़र आई आहे, जॾहिं असां ॾिठोसीं कुझु देरि अॻु प्रेस कॉन्फ्रेंस हले पई, उते जॾहिं मतीउल्लाह जान पारां सवाल कयो वियो 4 साल अॻु बाप पार्टी जो ठहण ऐं उन बाबति उन में वाज़ तौर ते ख़ालिद मक्सी इहो ॿुधायो त उन वक़्तु इहो फ़ौज जे चवण ते थियो हुयो, उन पारां कयो वियो हुयो। अॼु उहे सभु असांखे हिकु पेज ते नज़र अचनि था। ऐं ॿिए पासे असां ॾिसूं पिया हिन वक़्तु इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे मुसलसिल त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे। छा सम्झो पिया त हिन सॼी सूरत हाल मां जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं उन में वाकई इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे या हिन वक़्तु उन्हनि खे न्यूट्रल रहण जी ज़रूरत पई आहे त जीअं सियासी पार्टियूं को स्पेस ठाहिनि? 4 सालनि ताईं PTI सां गॾु हुआ, इन जे करे हीउ सभु कयो पियो वञे। ॾिसो, इन जो बारे में बिल्कुलु तव्हां इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो इंडिकेशन आहे त हुननि हिन महिल ताईं कंहिंखे बि न चयो आहे त तव्हां छा कयो, हेॾे बीहो या होॾे बीहो। ऐं जेके उन्हनि जा माण्हू आहिनि ऐं सदा बहार क़िस्म जा माण्हू, त उहे कहिड़े पासे बीहनि था ऐं कहिड़ी टाइमिंग जे हिसाब सां पंहिंजे पाण खे ॻणाइनि था ऐं अचनि था, त इहो बि ख़ुदि हिकिड़ो इंडिकेशन आहे त उन्हनि धुरनि जो इन मामले में अमल दख़ल न आहे। ऐं अपोज़िशन जेको जंहिं तरीक़े सां कॉन्फिडेंट आहे ऐं सॼी गेम चेंजर जेको आहे उहो आसिफ अली ज़रदारी साहब जो जंहिं तरीक़े सां पंहिंजा पता खेॾे थो, मां सम्झां थो त उहो पंहिंजी जेको आहे जेका जॾहिं वोटिंग थींदी तव्हां ॾिसंदो मे बि डबल सेंचुरी थी वञे। ठीक है, वॾी महिरबानी अवां जी एजाज साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। जेका पाण गुफ़्तगू अॻु कयूं पिया उन में शकील साहब इहो ज़िक्र कयोसीं इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां या जेको तासुर असांखे हुकूमत ॾींदे नज़र अचे पई, और छा पिया सम्झो त ही जॾहिं वक़्तु असांखे नज़र अचे थो जॾहिं ज़ाहिरा कार्ड्स सभु अपोज़िशन वटि मौजूदु आहिनि, उन्हनि खे पंहिंजो स्पेस वठिणो आहे ऐं उन्हनि ते मामला अची इन तरह सां बीहनि था त हू अॻिते जे लाइ छॾे ॾियनि। छा सम्झो पिया त हीअ जेका टाइमिंग आहे उहा सही चूज़ कई वई आहे या इहे सभु शयूं थियूं ई उन्हनि जे राज़ पेस आहिनि, भले पोइ हिन वक़्तु उहे साइड थी बीठल आहिनि जीअं पार्टियूं अॻिते पंहिंजा फ़ैसिला कनि, पर जॾहिं वरी वक़्तु ईंदो त उहे पंहिंजो असर रसूख़ ॾेखारींदा। मां सम्झां थो त एम्पायर न्यूट्रल न थियो आहे पर उन पंहिंजी साइड तब्दील कई आहे। इहो मुमकिन कोन्हे त पाकिस्तान जहिड़ी कंट्रोल डेमोक्रेटिक
जेका हिते गवर्नमेंट्स अचनि थी पियूं उन में हू बिल्कुलु न्यूट्रल थी वञनि, ईअं मुमकिन कोन्हे। हीउ जेको शाज़ेन बुगटी बाप जो जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस करणु, ख़ालिद मक्सी जी तव्हां लैंग्वेज ॾिठी ऐं उनजो फेस एक्सप्रेशन ॾिठो, इहो मुमकिन कोन्हे त एम्पायर जेको आहे न्यूट्रल ते एम्पायर साइड चेंज कई आहे। मां इहो सम्झंदुमि त अञा बि ट्रम्प कार्ड जेको आहे उहो आसिफ ज़रदारी वटि आहे। हिन सॼे गेम चेंजर जीअं एजाज़ महर साहब ॻाल्हि कई त वरी बि हू अञा 2-3 ॾींहं आहिनि, सुभाणे अंगारो आहे, अरबा ऐं ख़मीस ताईं। आसिफ ज़रदारी ट्रम्प कार्ड आसिफ ज़रदारी वटि आहे। मूंखे जेको लॻे थो त हीउ जेको चौधरी वारो PMLQ वारो थियो आहे, इन में बि आसिफ ज़रदारी जी मुशावरत सां इहो सभु कुझु थियो आहे। बशीर चीमा जो उन PMLQ खां ॿाहिरि निकिरणु ऐं ज़ाहिर आहे त बशीर चीमा जो जेको वोट आहे उहो इमरान ख़ान खे न मिलंदो। या बाप जे अंदरि जेका ही लेटेस्ट पाण पॉलिटिकल डेवलपमेंट ॾिठी, मुतहदा क़ौमी मूवमेंट जेकॾहिं बज़ारि हेॾां वञे थी त पोइ सॼो फोकस जेको आहे उहो थींदो वञी ऐं ते जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान ते। ऐं जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान मां जेकॾहिं कुझु मेंबर जेके आहिनि उहे बीहनि था हिन पासे, पोइ एंड टाइम ते कुझु कलाक पहिरें मुतहदा क़ौमी मूवमेंट जेको आहे उहो पंहिंजो फ़ैसिलो चेंज करे सघे। पर शकील साहब जे वज़ीर आज़म इमरान ख़ान वञे थो, पोइ बि ज़ाहिर हू हुनखे ॻाल्हाइण जे लाइ हिकु टॉपिक मिली वियो 1 साल जे लाइ। जे नथो वञे पोइ बि हुनजी कामयाबी थी, पॉलिटिकली फ़ाइदो त वरी बि हिन सॼी सियासी सूरत हाल जो इमरान ख़ान खे ई थिए पियो, भले पोइ उहो इनडायरेक्टली थिए पियो, पर उहो त मिले पियो। किथे आहे तव्हां जॾहिं इकोनॉमी ते ॻाल्हायो था, ॿिया मामला ॻाल्हायो था, जेका बेड गवर्नेंस रही आहे, उहे सभु शयूं विसारे जॾहिं हिन वक़्तु इहा सूरत हाल अचे थी त उन सां जीअं पाण ज़िक्र कंदा आहियूं सियासी शहीद तौर ते उहो मौक़ो त इमरान ख़ान खे बहरहाल मां सम्झो लास्ट जेको आहे परेड ग्राउंड ते जलसो, उन में इमरान ख़ान जी जेका स्पीच आहे कमालिया जे जलसे में या ॿिया जेके जलसा थिया आहिनि, उतां हू वधीक उन फ़ाइदो वरितो, पर हीअ जेका लास्ट उनजी स्पीच हुई उन मां अञा वधीक नुक़सानु कयो आहे। हाणे जेको थोरो घणो अपग्रेड थियो आहे PMLQ जे फ़ैसिले खां पोइ, मां सम्झां थो जॾहिं इहो ट्रम्प कार्ड आसिफ ज़रदारी जेकॾहिं खेॾियो ऐं उहो पतो कामयाबु थियो त इमरान ख़ान अञा क्लीन बोल्ड थी वेंदो पॉलिटिक्स जे अंदरि, उहा उनजी हैसियत न रहंदी। छाकाणि त इमरान ख़ान रुगो जलसनि खे ख़िताबु कयो आहे। सुभाणे जेकॾहिं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु जीअं हिननि जे ख़िलाफ़ु नेब जा केस थिया आहिनि, ईअं 8, 10, 15 इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थियनि, इमरान ख़ान सां जेका कैबिनेट में माण्हू गॾु आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेकॾहिं मुराद सईद ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु, त उहे इन में न बीह सघंदा। छाकाणि त वरी मां उहा ॻाल्हि कंदुमि त सियासी अमल मां जेके माण्हू निकितल आहिनि, नवाज़ शरीफ़ हिकिड़ी PMLN उहो सियासी अमल मां निकितल पार्टी आहे ऐं हिननि खे अञा एतिरो अरसो न थियो आहे। अॻिते हली जेकॾहिं साॻियो नैरेटिव खणी अचे हा जेको नवाज़ शरीफ़ नैरेटिव खणी आयो आहे, पर उहो तव्हां ॾिठो त जेका गुज़िरियल हुनजी तक़रीर हुई ख़ुदि उहो पंहिंजो नैरेटिव विड्रा कयो आहे। हीअ जेको बोज़दार खे हटायईं, बोज़दार पंहिंजो स्टैंड लूज़ कयो न इमरान ख़ान, स्टैंड लूज़ करण खां बाद में जेकॾहिं इहो साॻियो ई मां कार्ड इस्तेमालु करे थो ऐं होॾां जेका हुनजी बेतमादी जी रिथ जेका आहे उहा उनमें हीअ कामयाबु वञे थी जॉइंट अपोज़िशन, ऐं पंजाब बि हिन जे हथनि में हली वञे थी। माना ॿई पासा विया न, हिकिड़े पासे इमरान ख़ान हलियो वेंदो, ॿिए पासे बोज़दार बि हले वियो। त हीअ अहिड़े क़िस्म जी जेका पॉलिटिक्स आहे जंहिंमें कार्ड खेॾनि था वञा, उनमें हिन खे अहिड़े क़िस्म जी बंदि घिटी में इमरान ख़ान खे मोकिलियो वियो आहे जिते ख़ुदि जेको चौधरी आहे उहो इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु केॾे थो पियो, बाप पार्टी इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु केॾे थी पई, MQM इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु केॾे थी पई, सॼी जॉइंट अपोज़िशन उहा सॼो हिन खे हितां क़ौमी असेंबली मां ई आउट थींदो प्राइम मिनिस्टरशिप तां, उतां साॻे ई वक़्तु बोज़दार त आउट थी वियो न। इहा कंहिंजी नाकामी आहे, इहा इमरान ख़ान जी नाकामी आहे। ऐं सुभाणे जेकॾहिं ईंदड़ इलेक्शन में पोइ हुनखे तमामु वॾो नुक़सानु थींदो। जेके अबूरी सेटअप जे शहबाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर ज़ाहिर थींदो त शहबाज़ शरीफ़ ख़ामोश त कोन वेंदो। ज़ाहिर आहे जेके मुख़्तलिफ़ पेंडिंग जे अंदरि केस पिया आहिनि, उहे केस जेके आहिनि साॻियो नेब जीअं एक्टिव थी आहे हिन जे ख़िलाफ़ु, ईअं एक्टिव थींदी, उहो थींदो हिन जो त उहो कीअं उते फेस करे थो। मां सम्झां थो हिन PMLQ वारे ते मामले ते PTI खे ख़ुशि न थियणु खपे। इहो कार्ड बि मूंखे आसिफ ज़रदारी जो कार्ड लॻे थो पियो, छाकाणि त फ्रीक्वेंसी जेका आहे पॉलिटिकल PMLQ चौधरी बिरादरान जी, उहो आसिफ ज़रदारी सम्झी सघे थो, हिक ॿिए जी साइकी सम्झी सघनि था पिया। इहा मूंखे हिकिड़ी गेम लॻे थी पई जंहिंमें वरी बि मां सम्झां थो त
इमरान ख़ान जेको आहे उनखे नुक़सानु रसाईंदो। सीनियर तर्जनिगार जावेद लांगा साहब असांखे जॉइन कयो आहे। जावेद साहब भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में लाइव ट्रांसमिशन में जॉइन कयो। जावेद साहब गुफ़्तगू तव्हां ॿुधी मेराज ऐं शकील जी। इमरान ख़ान खे पॉलिटिकल फ़ाइदो ॿिन्ही सूरतनि में केतिरो थी सघे थो? इमरान ख़ान पंहिंजी तक़रीर में ॻाल्हि कई त भुट्टो वारी जेका साज़िश आहे उन जे लाइ वरजाई पई वञे, पर भुट्टे साहब वारो मामिलो ॿियो त टोटल मार्शल एक्ट जी ॻाल्हि हुई। ही हिकिड़ो आइनी प्रोसेस त थिए पियो। बहरहाल जेको कुझु बि थिए पियो, हालात खणी कहिड़ा हुजनि, कहिड़ियूं पार्टियूं गॾु वेठियूं आहिनि, थिए सॼो आइनी तरीक़े सां थो। छा चवंदव? महिरबानी तव्हांजी इंक्लूड करण लाइ डिस्कशन में। इमरान ख़ान साहब जूं जेके हिस्ट्री बाबति ॻाल्हियूं आहिनि या हिस्ट्री पाकिस्तानी तारीख़ ते जेके संदसि कमेंट्स आहिनि ॾाढा दिलचस्प आहिनि। हर वक़्तु भुट्टे साहब सां रिलेट करणु या हुन सां जेको आहे हिकिड़ी पैराडॉक्स पैदा करणु अजीब आहे। भुट्टो साहब जो सिनेरियो जेको आहे हिस्ट्री में जेकॾहिं हिकिड़ो मामूली कारी जो शागिर्द आहे उहो बि सम्झी सघे थो। भुट्टो कोल्ड वार जो ज़मानो हो ऐं अफ़गानिस्तान ते PDP जी जेका कम्युनिस्टनि जी सरकार अची चुकी ऐं सोवियत यूनियन जी तयारी चढ़ाई जी ऐं पाकिस्तान जो पाड़ेसरी मुल्क हो। अमेरिका खे कंहिं सूरत में क़बूल न हो त संदसि कानूनी जेको आहे इनकलाब सुरखा ऐं अहिड़े क़िस्म जी जेका तहरीक आहे उहा वधे। भुट्टे जो जेको झुकाव हो क्लियरली चीन ऐं सोवियत यूनियन तरफ़ हो। तो हिस्टोरिकली तव्हां ॾिसो कोल्ड वार जे पर्सपेक्टिव में हिकु ॿी दुनिया आहे। इमरान ख़ान वटि जेके स्विंग्स आहिनि, हिकिड़े पासे हू जेको एंटी अमेरिकन आहे, ॿिए पासे इस्लामिक आहे, हुनजो हिकिड़ो मिक्सचर आहे सॼो। बहरहाल सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर मां मुख़्तसिर इहो चवंदुसि त इमरान ख़ान साहिब जो जेको टाइटेनिक आहे उहो आइसबर्ग सां टकराइजी चुको आहे ऐं हुन में पाणी जे अंदरि जेको आहे उहो अची चुको आहे। हाणे कप्तान ई तव्हां ॾिठो जेका म्यूज़िक बैंड आहे उहो आख़िर ताईं पंहिंजी ड्यूटी निभाईंदे उन म्यूज़िक हले ऐं कप्तान ख़ामोश ऐं कंपोज़ बीठो आहे, इंस्पिरेशन था ॾियनि पिया। The damage has been done. जावेद साहब पर इहो ॿुधाइजो ज़ाहिर जॾहिं डैमेज थींदो आहे, पाण काफ़ी भेरा इहो ज़िक्र बि करे चुका आहियूं, उनजी शुरूआत बलोचिस्तान खां थींदी आहे ऐं काल्ह बुक्टी साहब जी सूरत में असां बलोचिस्तान खां उहा सूरत हाल थींदे ॾिठीसीं। ऐं ॿियो जेका अॼु वॾी डेवलपमेंट हुई अपोज़िशन जी साइड ॾे, जमहूरी वतन पार्टी खां पोइ बाप पारां बि अपोज़िशन ॾांहुं अचण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पर हिन में इहो ॿुधाए पियो वञे त एस्टेब्लिशमेंट हिन भेरे न्यूट्रल आहे घटि में घटि। जेको तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे धुरियुनि पारां। अॼु मक्सी साहब इहो ॿुधायो त फ़ौज जे चवण ते ई नवाज़ शरीफ़ साहब जी हुकूमत किराई वई हुई ऐं उन वक़्तु जेको सिलसिलो असांखे 4 साल अॻु नज़र आयो हो। पर हिन वक़्तु जेका वरी बलोचिस्तान मां सूरत हाल शुरू थी आहे, अब सम्झो पिया त वाकई हिन भेरे बि एम्पायर न्यूट्रल आहे या एम्पायर हिन भेरे साइड पंहिंजी तब्दील करे पियो? ॾिसो, असां बलोचिस्तान वारा ॾाढा सियासी तौर ताबेदार ऐं बिल्कुलु आहियूं, फेयर वेदर फ्रेंड्स आहियूं ऐं बिल्कुलु हमेशह पाईंदा आहियूं। ऐं इहो ख़ुदि हिकिड़ो इशारो आहे बलूचिस्तान में जेके पॉलिटिकल पार्टीज़ बि था उन्हनि जी ख़बर आहे त उनखे केतिरी पॉलिटिकल स्पेस ऐं केतिरी फ्रीडम हूंदी आहे। ज़ाहिर आहे उहे जेके पॉलिटिकल सिग्नल्स हूंदा आहिनि हवा में उहे वठंदा आहिनि। ऐं एस्टेब्लिशमेंट जी जेका न्यूट्रलिटी जो सुवाल आहे, मिसाल में न्यूट्रलिटी इटसेल्फ जेको आहे उहो हिकिड़ो मैसेज आहे। तव्हां पंहिंजा पॉलिटिकल फ़ैसिला जेके मुस्तक़बिल ते ॾिसी कयो ऐं उतां जेकॾहिं को बि वाक़ई इंडिकेशन न आहे त बलूचिस्तान में त तमामु घणी जेका आहे डिप्राइवेशन इन हवाले सां आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान बलूचिस्तान खे टेकन फॉर ग्रांटेड वरितो सॼे दौर में। तव्हां सूबाई हुकूमतूं ॾिठियूं, उन्हनि जी कारकर्दगी ॾिठी ऐं उन सां मेल मिलाप ॾिठो। हज़ारा किलिंग जे ज़माने में वज़ीर आज़म जो बेफ़िक्री हो, सॼी सूबाई हुकूमत, वज़ीर, सिविल सोसाइटी, संदसि पार्टी, यारमा जो इंसाफ़ सभु केस मिनतूं कंदा रहिया, पर उहो जेको आहे मौक़े महिल ते न आयो। ऐं इहे ई जेके आहिनि बलूचिस्तान जी जेके सियासी पार्टियूं आहिनि बशमूल PTI, उन सां वज़ीर आज़म जूं मुलाक़ातूं ऐं उनजा ग्रीवेंसिस वग़ैरह कॾहिं बि हुन ते ई न ॿुधाइनि। सॼे मुल्क जी हिस्ट्री आहे, बलूचिस्तान जो हुनखां वर्स्ट आहे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं न्यूट्रलिटी बि आहे, को मैसेज बि न आहे, त बि बलूचिस्तान जूं पार्टियूं हाणे फ्यूचर जी जेका अलाइनमेंट आहे उन में ई कंदियूं। ऐं बग़ैर जेका लॻे पई त अपोज़िशन हिकिड़ो जेको इंडोर्स ठाहे थी पॉलिटिक्स में, उनजो ई सिनेरियो ठहंदो। इन करे बुक्टी साहब जी जेका पॉलिटिक्स आहे उनजी तव्हांखे ख़बर आहे कि केतिरा प्रेशर में पॉलिटिक्स कंदा आहिनि। उनजो खुलियल नमूने सां अपोज़िशन खां वञण ऐं एडवाइज़र जो उहिदे खां इस्तीफ़ा ॾियण जो ख़ुदि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इंडिकेशन आहे। पर जावेद साहब इन सॼी सूरत हाल में बाप पारां अॼु फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़ाहिरा मक्सी साहब जी असां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधीसीं, पर उन में ज़ुबैदा जलाल शामिल न हुई ऐं उन जो इहो ॿुधाए पियो वञे त हू हुकूमत सां गॾु ई बीठल आहे।
साॻे ई तरीक़े सां संजानी साहिब जो बि ज़िक्र थिए पियो ऐं जाम कमाल साहिब जो बि ज़िक्र थिए पियो ऐं ज़ाहिर असां कुझु ॾींहं अॻु इहो ॾिठोसीं जॾहिं बलोचिस्तान में तब्दीली थी त बाप में वाज़ तौर ते इख़्तिलाफ़ साम्हूं आया हुआ त हिन सॼी सूरत हाल में छा सम्झो पिया त बाप जा बि वरी हिकु भेरो ॿीहर के ॿ टुकड़ा थियण वञनि पिया या उन में बि असांखे इख़्तिलाफ़ वधीक नज़र ईंदा छो त हिन वक़्तु इहो बि ज़िक्र हले पियो त सेनेट चेयरमैन जे लाइ संजानी साहिब जे लाइ बि बेतमादी रिथ तयारु पई आहे ऐं उहा कंहिं वक़्तु बि साम्हूं अची सघे थी ऐं गिलानी साहिब उते कैंडिडेट तौरु अपोज़िशन जा साम्हूं अची सघनि था। बिल्कुलु महाराज ॾिसो हाणे डिवीजन सभई जेके अलायंसिस आहिनि बशमूल क्यू लीग में बाब में तव्हांखे नज़र ईंदी डिफरेंट ऑफ जो सबब हिकिड़ो जीअं तव्हां ज़ुबैदा जलाल हिते कोट कयो आहे संजराणी साहिब खे इहे हिन पीरियड जा जेके असांजा 3 साल आहिनि मोस्ट बेनिफिशरीज़ आहिनि उन्हनि खे इन दौर में सभु कुझु मिलियो आहे ऐं उहो संजराणी साहिब चेयरमैन रहियो आहे उनखे प्रिविलेजिस तमामु रहिया बलूचिस्तान जी हुकूमत ते हुनजो वॾो इंफ्लुएंस हो ज़ुबैदा जलाल जे पंहिंजे हिसाब सां वॾी इंफ्लुएंशियल वधी रही आहे हुन पंहिंजा ज़ाती कमकार जेको हल्का आहे बाबा उन कयो आहे हाणे ॿिया जेके आहिनि तव्हां हुनखे महरूम सम्झो हुन पार्टी में जंहिंजो हथ पेर या को बि खुरो न लॻो जंहिं सरकार न कुझु बि न मिलियो त ज़ाहिर आहे उहा पंहिंजी जेका आहे न ॿियो बाप जो ख़ुदि लूज़ हिकिड़ो स्ट्रक्चर आहे उहा का अहिड़ी आइडियोलॉजिकल पार्टी न आहे या जंहिंजो हिकिड़ो वॾो बैकग्राउंड हुजे पॉलिटिक्स में कोरियन में इताद में रहिया हुजनि ट्रस्ट हुजे माण्हू हींअर पंहिंजा पंहिंजा बेनिफिट्स पंहिंजा रस्ता था ॾिसनि इन करे जेके हिन दौर जा तमामु घणा बेनिफिशरीज़ रहिया आहिनि उन्हनि लाइ मुंहिंजे ख़्याल में स्पेस महदूद आहे ज़ुबैदा जलाल अचे ॾिसी त अॻिते वज़ारत या ॿिया मामला हुनखे नज़र नथा अचनि साॻियो ई हाल संजराणी साहिब जो आहे त हुन लाइ जेको आहे नवाज़ लीग शायदि तब्दीली लाइ जेका आहे वञे इन करे उहे उन पासे ॾांहुं कंदासीं जेकॾहिं बची था वञूं त पोइ मज़ा आहिनि इन करे इहा डिवीजन तव्हांखे नज़र ईंदी ऐं माण्हू फ़ैसिला जो कनि हाणे फर्दी तौर ते पंहिंजे मफ़ाद खे नज़र में रखी था कनि त बलूचिस्तान में घणे भाणे तव्हांखे रिफ्लेक्ट थींदो त माण्हू पंहिंजा फ़ैसिला कंदा। ॿियो जेको जीअं जावेद ॻाल्हि कई त मां इहो चवंदुसि त जेकॾहिं हीअ जेके मेजर पॉलिटिकल पार्टियूं आहिनि मेजर पॉलिटिकल पार्टियूं जेकॾहिं अॻिते हली जीअं मां COD जी ॻाल्हि कई मां ऐं उहे को लेसन लर्न कनि थियूं जीअं अख़्तर मेंगला जे हिकु पेज ते ॻाल्हि कई त मां सम्झां थो त हिन सियासी अमल जे ज़रिए जेको ही बाप PMLQ या इवन PTI जो मां मिसाल वठंदुसि त उहे हिन पॉलिटिकल जेका मेन स्ट्रीम आहिनि उन्हनि मां वॉश आउट थी सघनि थियूं पर जेकॾहिं ही ख़ुदि पॉलिटिकल जेके फोर्सिस आहिनि इहे ग़लतियूं कनि था कंप्रोमाइज़ कनि था ऐं हिन सॼे सिस्टम जे अंदरि हिकिड़े टूल तौरु इस्तेमालु थियनि था त पोइ मुमकिन आहे त ईंदड़ 5-7 सालनि खां पोइ जीअं ई बहरान क्राइसिस जेको आहे उन मां एम्पायर निकिरंदो त वरी ॿीहर जेको आहे उहो एम्पायर जे लाइ स्पेस अञा वधीक पहिरें खां वधीक उहो थींदो इन करे वरी बि इन मेजर पॉलिटिकल पार्टियूं जंहिंमें PMLN ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी शामिल आहे उन्हनि खे फ़ैसिला करणा पवंदा हिन वक़्तु जेका नंबर ऑफ गेम आहे ज़ाहिर आहे त उन्हनि खे बाप खे बि सां ॻाल्हाइणो पए थो पियो MQM सां बि ॻाल्हाइणो पए थो PMLQ जी जेका आहे 5 सीटूं आहिनि त इहे जेकॾहिं इन्हनि सां ही पॉलिटिकल पार्टियूं नथियूं ॻाल्हाइनि त उनमें नंबर ऑफ गेम जेका आहे उहा जेका हले थी पई उहा अंग जेको आहे पूरो नथो थिए पियो हींअर पंजाब जे अंदरि जेको PMLQ जो आहे त मां सम्झां थो त हीउ सॼो मामिलो जेकॾहिं वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ अदम एतमाद जी तहरीक कामयाबु वञे थी पई त पोइ सेकंड जेको हूंदो ईंदड़ जनरल इलेक्शन जे अंदरि त हिननि मेजर जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि खे जेका पंहिंजा रूट्स आहिनि उहे मज़बूत करणा पवंदा ऐं डेमोक्रेसी जे लाइ जेका कंट्रोल डेमोक्रेसी आहे उन कंट्रोल्ड डेमोक्रेसी मां उन्हनि खे ॿाहिरि कढणो पवंदो छाकाणि त मुल्क जी जेका इकनॉमिकल सूरत हाल आहे जियो पॉलिटिकल सूरत हाल आहे ऐं नाइबर जेके असांजूं कंट्रीज़ आहिनि उन्हनि सां जेके असांजा मामला आहिनि कॉन्फ्लिक्ट आहिनि उन्हनि जे लाइ असांखे के अहम फ़ैसिला करणा पवंदा ईंदड़ वक़्त जे अंदरि हिंदुस्तान आहे असांखे हिंदुस्तान सां असांखे कीअं हलणो आहे कीअं छाकाणि त मार्केट इकोनॉमी जो दौरु आहे अमेरिकन सां मामला कीअं हलणा आहिनि चीन सां असांखे मामला कीअं हलणा आहिनि यूक्रेन ऐं रशिया जो मामिलो आहे त इन हवाले सां जेके पॉलिटिकल का पार्टी ईंदी जेका उहा ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन जे नतीजे पाकिस्तान में मुमकिन कोन्हे तेतिरो फ्री एंड फेयर इलेक्शन थिए पर सियासी अमल जेकॾहिं उनखे कंटिन्यू रखियो वञे थो पियो त उन सां मां सम्झां थो त हिकिड़ी बहितर पोज़ीशन ठही सघे थी पर वरी बि इहो डिपेंड करे थो पियो इन्हनि पॉलिटिकल मेजर जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि PMLN ऐं पीपल्स पार्टी हू जेकॾहिं चाहिनि था त उहे इन क्राइसिस मां हिन मुल्क खे कढी सघंदा। जी जावेद साहब अवां शकील साहब जी राय ॿुधी ज़ाहिरा जॾहिं असां सूरत हाल ते नज़र विझूं था जीअं मां अॻु ज़िक्र कयो बाप जे हवाले सां
या इवन इमरान ख़ान जो ठहण हुजे उन खां पोइ मुस्लिम लीग नून पारां जेके दावाऊं कयूं हुयूं, वरी हिन वक़्तु असांखे शहबाज शरीफ़ साहब ऐं मक्सी साहब हिकु पेज ते नज़र आया, नवाज़ शरीफ़ साहब ख़ामोश नज़र आयो, वरी इमरान ख़ान असांखे तक़रीबन 2 हफ़्तनि दौरान अपोज़िशन जे मोड में नज़र अचे पियो, उहे खणी पोइ उन जूं तक़रीरूं हुजनि, जलसा हुजनि या उन तरह जी सूरत हाल। छा सम्झो पिया त हिन वक़्त ताईं जी जेका सूरत हाल आहे, अपोज़िशन जूं पार्टियूं जेके अपोज़िशन में हूंदे दावाऊं कंदियूं आहिनि पर जॾहिं इक़्तिदार वेझो ॾिसंदियूं आहिनि त स्पेस ॾेई वेंदियूं आहिनि, उन्हनि पारां कुझु सिखियो वियो आहे या साॻी ई तरीक़े जी रिपीटेशन हिन वक़्त में नज़र अचे पई? ॾिसो, जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, ही पहिरियों दफ़ो कोन्हे त उन्हनि जेको आहे सो रस्ता ठाहिया आहिनि। तव्हां थोरो पोइते वञो, मुशरफ जो जेको दौर हो उहो पॉलिटिकली तमामु घणो वर्स्ट दौर हो, ऐं सॼो इम्प्रेशन इहो हो त नो नवाज़ शरीफ़, नो बेनज़ीर, ऐं नैरेटिव जेको बिल्ड कयो परवेज़ मुशरफ, उन में त बिल्कुलु ईअं हो ॼण हाणे इहे पॉलिटिकल पार्टीज़ माज़ी थी वियूं। पर तव्हां ॾिठो त हुननि रस्ता खोलिया, NRO जे ज़रिए जेके पैक्ट हुआ ऐं स्पेस ठाही सॼी, पहिरियां मोहतरमा आई, उन जेके इंग्रोस ठाहिया, पोइ नवाज़ शरीफ़ लाइ रस्ता ठाहिया। त पॉलिटिकल पार्टियुनि में इहा स्ट्रेंथ आहे, 2 क़दम पोइते वञी वरी 2-3 क़दम जेके आहिनि अॻिते खणी वेंदा आहिनि। त हींअर बि मूंखे ईअं लॻे थो त हिकिड़ो ट्रांज़ेक्शन जो पीरियड आहे जंहिंमें असांखे जेको हाइब्रिड निज़ाम जो तजुर्बो आहे, एस्टेब्लिशमेंट जेको तमामु घणी चाह सां कयो ऐं उन ते तमामु वॾी टाइम जी, रिसोर्सिस जी इन्वेस्टमेंट थी, उहो उनजी जॾहिं फेल्यूअर थियो आहे त उनजो सभ खां वॾो जेको पॉलिटिकल फिएस्को सां गॾोगॾु माशी जेको फेल्यूअर आहे उहो वॾो अलार्मिंग आहे। ऐं इहा जेका सॼी चेंज ऑफ माइंड आई आहे उहा इन नुक़्ता नज़र खां आई आहे त पाकिस्तान हाणे उन मुआशी जेको आहे बीठो आहे पॉइंट ते जितां हिकिड़ी बैंक्रप्सी ऐं कोलैप्स जी सूरत हाल पैदा थी थिए। अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं तव्हांजी पॉलिटिकल फेस ते का अहिड़ी गवर्नमेंट न आहे जेके दुनियादारी करणु अचे थी या दुनिया में रस्ता ॻोल्हे थी। तव्हां ॾिठो त माज़ी में जीअं PP जी गवर्नमेंट आई त ज़रदारी साहब डेमोक्रेटिक फ्रेंड्स ऑफ पाकिस्तान जो फोरम तां मुआशी तौरु वॾा प्रिविलेजिस जेके हुन वक़्तु वरिता हुआ इकानमी लाइ, ऐं GSP+ जेको स्टेटस आहे उहो, ऐं नवाज़ शरीफ़ वरी जेको CPEC खे अची जहिड़े नमूने सां कयूं ऐं प्रोजेक्ट ते जेका एंगेजमेंट हुई सॼी हुनजी मुआशी टीम जी, ऐं उन हिकिड़ी सिविलियन अथॉरिटी ठाही CPEC खे ॾिसण लाइ हसन इक़बाल जी क़यादत में। त उन्हनि वटि हिकिड़ो मुआशी मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो आहे स्पेस खेॾण जो इन्हनि पार्टीज़ वटि। एस्टेब्लिशमेंट इहा ॾिसे थी त हीउ जेको सेटअप आहे उहो डिलीवर नथो करे सघो, ऐं हिकिड़ी जीअं शकील चयो बंदि गली में फासी पियो आहे। उते जेकॾहिं हिनखे प्रोलॉन्ग कबो त हुनजा नतीजा इन खां शायदि वधीक वर्स निकिरंदा। इन करे इहो यकीन थी वियो आहे त हाणे रस्तो मिलंदो, ऐं इहे जेके आज़मायल पॉलिटिकल पार्टियूं तव्हां हिननि ते हिन लाइ इम्प्रेशन करप्शन जो हुजे, हिननि ते ॿिया इल्ज़ाम हुजनि, पर हिननि खे हिकिड़ी दुनियादारी बि अचे थी। गिवन सर्कमस्टेंसिस में तव्हां जीअं चयो आइडियल सिचुएशन कोन्हे का त पार्टी कंप्रोमाइज़ कनि थियूं। नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव तव्हां ॾिठो केतिरो सख़्तो ऐं होस्टाइल एंटी एस्टेब्लिशमेंट, ऐं ओचितो चुप थी वियो, संदसि दीप चुप थी वई। वरी अञा शहबाज शरीफ़ जेको आहे उनजो असांखे नज़र आयो सॼो नैरेटिव ऐं एक्टिविटीज़ पॉलिटिकल पार्टी कंदियूं आहिनि, स्पेस खे एक्सप्लॉइट कंदियूं। ऐं ऑन द सरफेस जेको नज़र पियो अचे उहो जीअं चयो आहे जेको बैरूने दरिया असांखे ॾिसणु पियो अचे, अंदरूने दरिया जेको आहे उहो ॿियो कुझु ॿियूं मौजूं ऐं जेके हुनजा हूंदा आहिनि। त अंदरि तमामु घणियूं शयूं जेके आहिनि उहे थियनि पियूं, ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन तमामु घणी का डेलिब्रेशन जी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे जेका डीप स्टेट ऐं जेकी एग्ज़िस्टिंग पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि। त इहो जेको ट्रांज़ेक्शन जो रस्तो उहो कीअं थिए थो, ज़ाहिर आहे इमरान ख़ान बि हिकिड़े हाणे पॉलिटिकल रियलिटी आहे, उनखे डिस्पोज ऑफ करणु या उनखां इनिशिएटिव सॼो खसणु जेको आहे उन में त हिकिड़ी स्ट्रेंथ बि लॻंदी, हुन में तोड़ फोड़ थींदी, ज़ाहिर आहे गारियूं बि खाइणियूं पवंदियूं। त उहो त पार्ट ऑफ प्रोसेस। आई थिंक इहो ट्रांज़ेक्शन आहे ऐं उहो थी वेंदो। ठीक, वॾी महिरबानी जावेद साहब, तव्हां पंहिंजो मौक़ो ॾियण लाइ असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो। शकील साहब, छा गुफ़्तगू जो निचोड़ ॾितो? इन खां पहिरीं एजाज़ साहब इहा ॻाल्हि कई त जावेद जो ठीकु चवणु आहे त ट्रांज़िशनल पीरियड आहे। ट्रांज़िशनल पीरियड में ईअं ई पिक्चर अहिड़े क़िस्म जी सीन इन क़िस्म जा नज़र अचनि था। उनमें असांखे बाप बि नज़र अचे थी, PMLQ बि नज़र अचे थी पई, शाहज़ैन बुगटी बि नज़र अचे थो, संजराणी बि नज़र अचे थो, मुतहिदा क़ौमी मूवमेंट जा मुख़्तलिफ़ धड़ा बि नज़र अचनि था। छाकाणि त असां ॾिसूं था त पूरे मुल्क जी जेका 74-75 सालनि जी पॉलिटिक्स आहे, 35 साल त तव्हां सिधा सां मार्शल लॉ जे हवाले आहिनि। उनखां पोइ जेके डेमोक्रेटिक हाइब्रिड क़िस्म जूं कंट्रोल डेमोक्रेटिक गवर्नमेंट आयूं आहिनि त उन्हनि खे बि हलणु न ॾिनो वियो आहे। उनजे पोयां बि बिहाइंड द कर्टेन
के ॿिया मामला आहिनि एम्पायर्स जी जेका ज़ाहिर आहे इशारो हुजे थो पियो। इन करे सियासी अमल जे ज़रिए उनजो नतीजो जेको हाइब्रिड सिस्टम जीअं जावेद ॻाल्हि कई उनजो जेको फेल्यूर आहे उहो फेल्यूर खां पोइ जेका असांखे पाकिस्तान जी इकोनॉमी आहे उन इकोनॉमी जे अंदरि तव्हां ॾिसो तव्हां IMF जूं शर्तूं मञण ते हिन वक़्तु मजबूर आहियो। तव्हांजी पंहिंजी का बि इकोनॉमी कोन्हे, तव्हांजी का बि फॉरेन पॉलिसी कोन्हे ऐं तव्हांखे ज़ाहिर आहे त वेस्ट ॾांहुं निहारणो पए थो ऐं कॾहिं कॾहिं चीन सां मामला तव्हांखे CPEC जे हवाले सां रखणा पवनि था। त हीअ मां सम्झां थो त जेकॾहिं इहे ॿ मेजर पॉलिटिकल पार्टियूं टियों मौलाना फज़ल रहमान हिन वक़्तु जेका ही हाइब्रिड सिस्टम नाकाम थियो आहे त उहो एम्पायर जेको आहे उहो मां सम्झां थो त न्यूट्रल न थियो आहे। वरी बि चवंदुसि उन साइड तब्दील कई आहे छाकाणि त हीउ जेको शाज़ैन बुगटी ख़ालिद मक्सी असांखे ॻाल्हाए थो पियो उन मां लॻे थो पियो त हरूभर जो उहो न्यूट्रल कोन थींदा, मामला हू पंहिंजे हथ में रखंदा, पर कंहिं हद ताईं पॉलिटिकल फोर्स खे स्पेस मिली सघे थो छाकाणि त मुल्क जेको आहे पूरो उहो क्राइसिस में वरितल आहे। इकोनॉमी जेका आहे उहा डिपेंड करे थी पई मुल्क जी, उहा इकोनॉमी जेका आहे इंडिजिनियस असां वटि इकोनॉमी आहे कोन। इकोनॉमी जेका आहे असांजी सूरत हाल अहिड़ी आहे जो असांखे कंहिं न कंहिं सूरत में कंहिं न कंहिं कैंप सां असांखे ॻाल्हाइणो पए थो पियो। इन करे मां इहो चवंदुसि त हिंदुस्तान सां मामला आहिनि, अफगानिस्तान सां मामला आहिनि, वेस्ट सां मामला आहिनि, CPEC जा मामला आहिनि, चीन सां रशिया जा मामला आहिनि, उनमें को पॉलिटिकल अहिड़ो फेस अचे जेको इन बहरान मां कढे ऐं उहो एतिरो जल्दी बि कोन थींदो, ग्रेजुअली आस्ते आस्ते ट्रांज़िशन पीरियड ईअं ई थींदो आहे। मेराज तव्हां छा चवंदो नाराज़ जेकॾहिं मेंबरनि जी ॻाल्हि कजे हुन में नूर आलम या हुसैन डर या ॿिया उन्हनि त केतिरे 3.5 साल खां वठी करे बल्कि 3 सालनि खां वठी करे उन्हनि पंहिंजी हुकूमत खां तहफ़ुज़ात ज़ाहिर पे कया। इत्तेहादिन जा बि इहे साॻिया नुक़्ता मुतालबा जंहिं ते हिननि जो एग्रीमेंट थियो जेके हाणे मञियो पियो वञे। ॾिसो सभिन जॾहिं शकील जीअं ज़िक्र कयो हींअर जॾहिं हिकु पासे खां जेको चकमक आहे जेको सभिनी धुरियुनि खे ॻंढे रखे थो उहो हुयो त तेसिताईं असांखे के बि शयूं नज़र न पियूं अचनि। सिर्फ़ु एसिताईं मामिलो न हुयो, अहमद हुसैन जो अवां ज़िक्र कयो, नूर आलम जो अवां ज़िक्र कयो ऐं उनखां अलावा इवन खटक फैमिली परवेज़ खटक जी पंहिंजी फैमिली हुनजे भाउ जो पीपल्स पार्टी खे जॉइन करणु, जहांगीर तरीन जो नाराज़ थियणु, अलीम ख़ान जो नाराज़ थियणु ऐं इवन GDA जहिड़ी जमात जो नाराज़ थियणु, वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात न करणु, इहे सभु शयूं उन वक़्तु असांखे बयाननि जी हद ताईं त नज़र ईंदियूं हुयूं पर ज़ाहिर जेसिताईं उहो चकमक हुयो तेसिताईं का बि धुर को फ़ैसिलो न पई करे सघे। हिन वक़्तु आख़िर इन फ़ैसिले करण जी या जेका असां न्यूट्रलिटी जी ॻाल्हि कयूं था उनजी ज़रूरत छो पेश आई आहे। तव्हां खणी ॾिसो 4 सालनि जी इमरान ख़ान जी हुकूमत जी परफॉर्मेंस मुआशी लिहाज़ खां मुल्क हिन वक़्तु तक़रीबन बैंकरप्ट असां थियण वारा आहियूं, मुकमल तौर ते तबाही थी चुकी आहे, का बहितरी असांखे नज़र नथी अचे, इन्फ्लेशन तव्हांजी 12% थी चुकी आहे। इवन GDP जे हवाले सां जेके हुनजा असुल मयर्स हुया बेस हुयो बेस खे तब्दील कयो वियो त हिकु कूड़ ठगी फ्रॉड असांखे नज़र अचे थो मईशत जे हवाले सां। अंग अखर तव्हांखे वज़ीर आज़म हिकिड़ी ॻाल्हि कंदो, वफ़ाक़ी वज़ीर ॿी ॻाल्हि कंदा ऐं जेके स्पेशल असिस्टेंट आहिनि उहे 3 ॻाल्हि कंदा, मुआशी माहिर 4थी ॻाल्हि कंदा। हिन वक़्तु ताईं तव्हांखे के दुरुस्त ऐं जेके सही तरीक़े सां नंबर बि मुल्क में मईशत जा न आहिनि ॾिना विया आहिनि 4 सालनि दौरान। तव्हां इन पोज़ीशन ते आहियो। तव्हां चयो फॉरेन पॉलिसी जे हवाले सां वज़ीर आज़म इमरान ख़ान काल्ह जंहिंजो ज़िक्र बि कयो, तव्हां किथे बीठल आहियो? कश्मीर सिधो सो ॾेई छॾियो, हवाले थी वियो हिंदुस्तान जे। हिन वक़्तु तव्हांखे ख़बर नथी पवे त कहिड़े कैंप में वञिणो आहे, किथे तव्हां अमेरिका सां ॻाल्हायो था, किथे तव्हां चीन सां बि गॾु बीठल आहियो, उन सां बि तव्हांजी गहरी दोस्ती आहे। अफ़गानिस्तान जे मामले ते जेको कुझु थियो उहो असांजे साम्हूं आहे, उते जेको सॼी दुनिया मां रद्देमल आयो उहो असांजे साम्हूं आहे, मुकमल तौर ते असांखे नाकामी नज़र अचे थी। आम माण्हू तव्हां कंहिं वटि बि वञो, कंहिं रेड़े वारे वटि वञो, रिक्शा वारे वटि वञो, मज़दूर वटि वञो, उहो लिटरली बदुआऊं ॾिए थो हिन हुकूमत खे, इमरान ख़ान खे, त किथे अची हुन मुल्क जी सूरत हाल अची पहुचाई आहे। माण्हुनि जी आमदनी वधी न आहे, महांगाई एॾी तेज़ी सां वधी आहे जो हिकिड़ो हूंदो आहे त कुझु परसेंट पर असांखे उहा 100 खां 400% ताईं महांगाई वधंदे नज़र आई आहे, उहा हिन हुकूमत में ई नज़र आई आहे। हाणे हिते सभ खां वॾो जेको सवाल पैदा थिए थो, तव्हां सुभाणे अदम एतमाद जी तहरीक कामयाबु थिए थी, अची वेंदो शहबाज शरीफ़, इनखे बहितर करण में बि घटि में घटि जेको मुख़्तलिफ़ मुंहिंजे मुआशी माहिरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन में घटि बि 3 साल तव्हांजा लॻी सघनि था। 3 सालनि दौरान एतिरो रिस्क अपोज़िशन छो थी खणे, या जेका हिन वक़्तु असां ज़िक्र कयूं पिया ख़ासि तौर ते एस्टेब्लिशमेंट जे हवाले सां त उन पारां साइड तब्दील कई वई आहे। इन जो मां बार बार इहो ॿुधायां पियो त फ़ाइदो वरी बि इन ई शख़्स खे ॾियण जी कोशिशि कई पई वञे, इमरान ख़ान खे, ऐं उहो असांखे नज़र ईंदो ईंदड़ सूरत हाल में।
तव्हां ॾिसो हिन वक़्तु जेका सूरत हाल असांजे साम्हूं आहे उन में जेतोणीकि जेका हुकूमत आहे उहा मुसलसल उनजो जेको गिराफ़ आहे उहो आम माण्हुनि में किरी पियो आहे, पर हिकु नए तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान जी तक़रीर हुई जितां हू शुरू करे थो आयतुनि खां रियासत मदीना खां वठी मुसलसल तव्हां हुनजी सॼी तक़रीर खणी ॾिसो ऐं तव्हां ॻाल्हाए ॾिसो ग्राउंड ते सूरत हाल उहा हुनजो उबतड़ आहे, बिल्कुलु कूड़ आहे ऐं उहा सूरत हाल असांखे वॾे कॉन्फिडेंस सां बार बार ॿुधाईंदे नज़र अचे थो। हू ॿुधाए पियो काल्ह बि त मुंहिंजी हुकूमत में महांगाई सभ खां घटि थी आहे, मुंहिंजी हुकूमत में मां आम माण्हुनि जे लाइ क़दम खयां आहिनि, एहसास प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शयूं हू ॻणाए पियो, पर तव्हां वञी रोड ते माण्हुनि खां सूरत हाल पुछो उहा असांखे बिल्कुलु मुख़्तलिफ़ उनजी नज़र अचे थी। इन सॼी सूरत हाल जो हिननि सॼे अरसे जो बेनिफिशरी सभ खां वधीक केरु रहियो आहे, इहो इंतहाई अहम पॉइंट आहे। बेनिफिशरी उहे धुरियूं ई रहियूं आहिनि जिन हिन खे आंदो आहे, जिन हिननि खे विहारियो आहे। कंस्ट्रक्शन जी एम्नेस्टी जंहिंमें तव्हां खरबे रुपयनि जी जे लाइ एम्नेस्टी ॾेई सघी, कारो नाणो तव्हांजो अछो थी वियो, कहिड़े तरीक़े सां थियो, कंहिंजो थियो, उहो असां तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे कंहिंजो थियो हूंदो, कंहिं हुन मां फ़ाइदो वरितो हूंदो। इवन रेमिटेंसिस जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ॻाल्हि कई, उन जे लाइ जेको तरीक़ेकार जोड़े वियो त कहिड़े बि मुल्क में किथां बि ट्रांज़ेक्शन करे सघो था, उहो तव्हां पैसा शामिल करे सघो था, हिकु डिजिटल अकाउंट जे हवाले सां ॿुधायो वियो, उनजो फ़ाइदो ज़ाहिर आहे उन्हनि धुरियुनि खे थियो, त सभ खां वधीक फ़ाइदो उन्हनि धुरियुनि वरितो आहे। हिन वक़्तु जॾहिं अहिड़ी सूरत हाल थी आहे वरी हाणे बार अपोज़िशन जे कंध ते वञे पियो ऐं उहो जेको बार वञे पियो साॻिए ई तरीक़े सां साॻिए ई कंप्रोमाइज़ सां अपोज़िशन तरफ़ मामला वञनि पिया ऐं ज़ाहिर जॾहिं इमरान ख़ान जे खणे हक़ में उनजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ईंदो त उनखे ॻाल्हाइण जे लाइ ॿियूं शयूं ईंदियूं। जीअं बार बार ज़िक्र हिन वक़्तु थिए पियो, हिन वक़्तु असां मईशत खे डिस्कस कयूं आहे या ॿिया मामला डिस्कस कयूं आहे, परफॉर्मेंस डिस्कस कयूं आहे, उन्हनि शयुनि तां हटी करे ॿिए तरफ़ मामला खणी पियो वञे। ज़ाहिर इमरान ख़ान जेके कंस्पिरेंसीज़ असांखे खेॾंदे हिन वक़्तु नज़र अचे पियो, काल्ह जेका कंस्पिरेंसी इमरान ख़ान खणी आयो आहे हिकु लेटर जे हवाले सां, अहिड़ो का बि शइ एक्सटेंड नथी करे ऐं सिर्फ़ु इहो पाण खे बचाइण जे लाइ अहिड़े तरीक़े जो नैरेटिव क़ाइमु करण जी इमरान ख़ान कोशिशि कंदो आहे ऐं ज़ाहिर जेको हिकु वक़्तु हुयो उन ताईं हुनखे फ़ाइदो थियो आहे। हिन वक़्तु उहे मुक़्तदर हल्का धुरियूं सम्झनि पियूं त हाणे वधीक इहो नैरेटिव न हली सघंदो, वधीक अवाम इन ते नथो हली सघे, हाणे पासो तब्दील कयो आहे। जीअं शकील ॿुधायो ऐं ज़ाहिर असां ॾिसंदासीं वरी इहे धुरियूं कहिड़े तरीक़े सां PTI खे स्ट्रेंथन बि कंदियूं ऐं वरी कंहिं नई शिकिल में असांखे फ़ैसिला कंदे इहा दुर नज़र ईंदी, इहो असांखे ईंदड़ वक़्तु ॿुधायो। यकीनन अञा 2-3 ॾींहं आहिनि, ॾिसजे त 31 मार्च ताईं सूरत हाल किथे थी वञी बीहे। वरी महिरबानी तव्हां ॿिन्ही महिमाननि जी। नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन में एतिरो ई वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।